भगत जनों के मन बिसराम। अर्जन अर्जन नाम उचर्जन, सोजन तर्जन जो जपे गुरु अर्जन। पाप विसर्जन दुर्जन लर्जन, सब मिले आखे ओ धन गुरु अर्जन। सब मिले आखो धन गुरु अर्जन। श्लोक कर्ण कारण प्रभु एक है, दूसर नाही को। नानक तुस बलहारणे, जल थल महियल सो। नानक तुस बलहारणे, जल थल महियल सो। श्लोक जी माना सिलाई करण। सुरत जी शब्द सां सिलाई। जेके वेद चारे ठहियल आहिनि उहे बि श्लोकनि में, जेके शास्त्र ठहियल आहिनि उहे बि श्लोकनि में, जेके पुराण ठहियल आहिनि उहे बि श्लोकनि में। असांजे सिंधी संतनि में, असांजे पंहिंजे दरबारनि में उते इहो रवाजु हूंदो हो। घटि कनि छो ॿुधाए छो त जॾहिं शब्द शुरू कंदा हुआ पाण में संगतड़ी वेही करे संत लोग सभिनी को श्लोक चवाईंदा हुआ, पोइ भॼन शुरू थींदो। इहा हिकु सुहिणी परंपरा आहे असांजे संतनि जी। त हिन श्लोक में तंहिंखां पोइ पौड़ी मथां थींदियूं हुयूं चढ़ाई करण जूं। करण कारण प्रभु एक है। करण माना जेकी ठहियल नज़र अचे थो, वरी उन जो कारण उहा हर हिकु वस्तु, हर हिकु व्यक्ति छो छो ठाहियो अथई, उनजो कारण बि प्रभु बहितर थो ॼाणे। करण कारण प्रभु एक है, छो जो इहो बि ॿुधायो वियो आहे जॾहिं संकल्प सृष्टि ब्रह्मा ठाही, तॾहिं वस्तु जो नालो और उन जी पद्धति शोभा छा में आहे। घोड़े जी शोभा चाल सुठी, चाल तेज़ चाल में, हाथी जी शोभा धीमे चाल में। ईअं कुझु कुझु नीति शास्त्रनि में उनजो संकेत थोरो घणो आयल आहे किन किन वस्तुनि जो। पर मनुष्य चोले जी जेका पद्धति आहे, बहुत जन्म बिछरत दुख पाया, अस्थिर मत नहीं पाई। मानस देह पाए पद हर भज, नानक बात बताई। मानस देह जी जेका पद्धति आहे उहा हरि भजन में आहे। तंहिं लाइ हर हिकु इहो संकल्प सृष्टि ब्रह्मा ठाही, पोइ चइनि ऋषिनि, जंहिंजो गीता नंद स्वामी थियो आहे, जेको हिते आश्रम हरिद्वार में ठहियो आहे, उनजे साम्हूं चइनी वेदनि जो जेको आश्रम ठहियो आहे, उन चइनि ऋषिनि जा फोटो लॻल आहिनि, जा मां 1985 में ॾिसी आयुमि हिते। इहो पहिरियों आश्रम ठहियो आहे हरिद्वार में, जंहिं चारई वेद लिखिया, जिन चइनि ऋषिनि, उन्हनि जो उहो। त करण कारण प्रभु एक है, दूसर नाही कोई। नानक तिस बलहारणे, उन तो बलहार वञो जेको जल में, धरती ते, जल में, थल में, महियल इन विच में सोए उहो परमात्मा वसे थो। अष्टपदी कर्ण करावन करने जोग। कर्ण जेकी ठाहियो अथई, वरी उन्हनि खे जेकी कराए थो, उन सभिनी जे करण लाइक़ु परमात्मा आहे। जो तुस भावे सोई होग, जेकी उन खे वणे थो उहो ई थिए थो। खिन मह थाप उथापन हारा, खिन मह थाप। भगवान कृष्ण जॾहिं विराट स्वरूप ॾेखारियो आहे अर्जुन खे, तॾहिं हेॾो विराट रूप ॾेखारण जे करके अर्जुन थोरो सह न करे सघियो। जेको विकराल रूप विराट जो थी वियो, जंहिंजे करके उहो तेज त थोरो चई वेठो, साईं थोरो शांत स्वरूप ॾेखारियो। हे एतिरो क्रोध शरीर मां
तो इते चवणो पइजो भगवान खे, अर्जुन हे तूं मूंखे हे मां क्रोध कयो आहे, जे मां भिरव डिंगी कयां त सृष्टि परले करे छॾियां, त मां जेकॾहिं कावड़ कयां त पोइ अलाए छा थी पवंदो। त उहा साबिती जेकी चयो संतनि सां वेदनि साख ॾिनी, त साहिबनि सुखमनी साहिब में चयो, हरन भरन जाका नेत्र फोर, उनजो सृष्टि ड्राहिण चाहे भरण ठाहिण, उनजी अखि छिंभ जो कमु आहे, जेको भॻवानु गीता में चयो। त ज्ञान ज्ञान तॾहिं आहे जॾहिं गीता जे ज्ञान सां मिलियलु आहे। त हिते साहिबु चवनि था, खिन में थाप उथापन हारा, हे संकल्प सृष्टि आहे परमात्मा जी, जेका इच्छा करे बसि संसार ठही पए। के क़ुर में लिखियो अथऊं, कुन फ्यू कुन, थी पओ बसि भॻवान अलाह जे मुख मां निकितो, थी पओ सूफ़ियुनि फ़क़ीरनि कलामनि में चयो आहे, कुन फ्यू कुन, थी पओ संसार ठही पियो। जप साहिब में गुरु नानक साहिब जन चयो आहे, 16वीं पौड़ी में पंच परवान में, कीता पसाओ एको एको वाव, हे सॼो पसारो हिकिड़े ई अक्षर मां, हा ओम जो बसि उचारण धुन मां निकितो बसि सृष्टि। किन में थाप उथापन हारा, अंत नहीं किछ पारा वारा, उन जो ओर पार कुझु बि चयो न वेंदो, विच छाहे वार पाणी खे चइबो आहे, पार परियो पासो ओरे असां बीठाऊं त अंत न पातो वेंदो। हुक्मे धार अधर रहावे, उहो पंहिंजे हुकुम सां हे सृष्टि धारणो करे थो, वरी सृष्टि खणी छॾे अधर रहावे, हुक्मे उपजे हुकुम समावे, जीअं कल्ह बि तव्हां ॿुधो हाणे सत्संग में संतनि जे मुख मां, त उन कल्ह खां पोइ सृष्टि परलय थिए थी, ब्रह्मा जे हिकिड़े ॾींहं में वरी उहा सृष्टि परलय थिए थी, वरी उन कर्मनि जे अनुसार जेका ॿी सृष्टि वरी ठहे थी, उन हिसाब सां वरी शुरू थिए थी। त हुकुम जो शब्द जो माना आहे असांजे कर्म जो फल। हुकुम माना हा, त के ॼणा दुखी आहिनि, के हेठि आहिनि, के मथे आहिनि, जेको हेठि आहे त भई कर्म सां हेठि आहे, जेको मथे आहे पंहिंजे कर्म सां मथे आहे। बाक़ी प्रभु खां जेको अघाड़े असांजी अम्मा ॿुधाए पई, त असां प्रभु खां इहो घुरूं, शल असां इंसान थियूं, बसि जेके असां चाहियूं उहा प्रभु खां घुरूं, बसि शल प्रभु असांखे महसूसु कराए त इंसानियत छा आहे, त बसि पोइ असांखे फल बि ओड़ो मिलंदो। जंहिंजा ख़्याल चङा हुनजा हाल चङा, असां ख़्यालनि खे शुद्ध कयूं। हुकुम में उपजे हुकुम समावे, हुकुम में उपजे थो, हुकुम में समाइजी वञे थो जॾहिं चाहे थो प्रभु। हुकुम में ऊच नीच व्यवहार, उनजे हुकुम सां ई ऊच नीच व्यवहार थिए थो। हुकुम में अनेक रंग प्रकार, हुकुम सां कर्मनि जे हुकुम सां प्रभु अनेक प्रकारनि जा हे रंग असांखे ॾेखारे थो। पाण निरंगी आहे, पर हिन अनेक रूपनि रंग में हे सृष्टि असांखे कर कर देखे अपनी वॾियाई, वाह वाह, ठाहे ठाहे करे हे पंहिंजी वॾियाई ॾिसी रहियो आहे। आत्मा जे रूप में चराचर जगत में आत्मा समायल आहे, ज़रे ज़रे में असांजो असली स्वरूप जेको असां सभिनी जो आहे उहो हिकिड़ो ई आहे, जेको आत्मा जे नाले सां सॼो थो वञे, जड़ में चेतन में ज़रे ज़रे में। बाक़ी रूप अलॻि अलॻि ठाहिया अथई, हिकु जहिड़ो ॿियो न थींदो। रिसर्च एतिरो कमु कयो आहे जो भई पतो बि हिकु जहिड़ो न थींदो, सही बि हिकु जहिड़ी न थींदी, एतिरो अंतरो रखियलु आहे। जंहिं नाले सां जेको पुरुष आहे या स्त्री आहे, वरी उन नाले सां उन मुहांडे सां ॿी दुनिया जे तख़्ते ते ॿियो न मिलंदो, न उहा स्त्री मिलंदी न उहो पुरुष मिलंदो। नाला मिलंदा बराबरि, मुहांडा मिलंदा पर नालो ॿियो हूंदो। तीअं हिकु प्रभु केॾी हिकु विशेषता ठाही आहे। हा, अनेक रंग प्रकार, कर कर देखे अपनी वॾियाई, वाह नानक सभ में रहा समाई, वरी सभ में समायो बि पाण पियो। प्रभु भावे मानक गत पावे, प्रभु चाहे त हे मनुष्य जो चोलो ॾे, प्रभु भावे तव्हां पाथर तरावे, प्रभु चाहे त असांजे मन लाइ केतिरा पथर थी विया आहिनि, पर ॿाहिरों पाथर तरावे, प्रभु भावे बिन सांस ते राखे, प्रभु चाहे बिना सांस ते रखी सघंदो आहे।
प्रभु भावे तां हर गुण बाखे, प्रभु चाहे उन्हीं खे वणे तॾहिं जी उन हरि जा गुण ॻाई सघंदो आहे। प्रभु भावे तां पत तो धारे, बसि प्रभु कृपा करे त पत त नीचनि जो उधार करे छॾे। एरावत हाथी इंद्र जो केॾो मधु भरियल आहे, 1000 खनि परिवार गॾु अथसि, पर बसि पेर उन में विझे थो। गर्भ कियो तन हारियो, गांगत गप में गपायो। गर्भ कियो तन हारियो त छड़ी रांझ कई थई, उहो फूल उतां सूंड मां पटे करे उनजे वात मूं चीखा कंदो हो, पर उन मां रां निकिती आहे। उन अध राम जे करके बि प्रभु गढ़ ते चढ़ी उनजी रक्षा कई। प्रभु भावे तां हर गुण बाखे, प्रभु भावे तां पत तो धारे। आप करे आपन विचारे, पाणे करे थो, पाणे सभु उन्हनि जो वीचार हली सघे थो। असां कंहिं बि ॻाल्हि खे पंहिंजे ख़्याल सां आख़िर मन खे कुझु बि सोचे करे संतुष्टि ॾियणी आहे, वरना असां हर ॻाल्हि में ॿिए खे संतुष्ट करे सघूं असंभव आहे। बसि सवाइ परमात्मा जे नाले जे उन जे मथां कोई तर्क कोन्हे, वरना काई बि कहाणी जी ॻाल्हि कंहिंजी बि हलंदी उन मां तर्क पैदा थी सघंदो आहे। चुप खां सवाइ पिछाड़ी बसि समाधान आख़िर चुप ई करणी पवंदी। प्रभु भावे तां पत धारे, आप करे आपन विचारे। दुहा श्रिया का आप स्वामी, खेले बिगसे अंतरयामी। ॿाहिरों संसार जा केतिरा विभव कहिड़े कहिड़े पुरुषनि खे ॾेई छॾिया अथई, कहिड़ा कहिड़ा सतपुरुष सील सुभाउ हे हो, ग़रीबी में रहनि था वीचारनि जो कीअं गुज़रान थिए थो। कोई समाधान चई नथो सघिजे, कोई सिद्ध न करे सघो इन ॻाल्हियुनि खे। आप करे आपन विचारे, दुहा श्रिया का आप स्वामी। ॿिन्ही पासनि जो, हिन लोक जो परलोक जो। आप स्वामी खेले बिगसे अंतरयामी, पाण खेल खेले रहियो आहे और पाण ई खेल ॾिसी करके ख़ुशि थी रहियो आहे। जो भावे सो कार करावे, जेके उनखे वणे थो उहा कार करे थो। नानक दृष्टि अवर न आवे, एॾी दृष्टि अचे साहिबु चवंदा मूंखे त ॿियो दृष्टि नथो अचे, उहो ई करे रहियो आहे। कंहिं वक़्तु जप साहिब में आयल आहे, भाङनि में आयल आहे इहा हिकिड़ी वार्ता, त हिकु सिख जो भाव थियो त गुरमुख नादंग गुरमुख वेदंग गुरमुख रहिया समाई। इन पौड़ी जो अर्थ, इन अखर जो अर्थ कंहिं संत खां पुछे, उन संत ॾस ॾिनसि, बाबा समुंड जे कंठे ते हिकिड़ो महात्मा वेठो थी, इहो उन खां ॾस पुछो वञि, तोखे अर्थ मिलंदो। पोइ उते पहुतो, चई हा तोखे पोइ ॿुधाईंदासीं। त तेसिताईं वेठो वञे ॿार समुंड जे कंठे ते, त बरसाति पई, पर उहा समुंड में पई ॿाहिरि कोन पई पए। चएसि वाह भॻवानु, जिते घुर्ज आहे उते वसाई कोन थो, जिते समुंड हूअं ई भरे पिया उते त बरसाति वसाई, बरसाति बंदि थी वई। हे आयो जंहिं महिल पहुतो तंहिं महिल थालियूं को मथां लथियूं, आकाश विरती ते कोई संत रहंदा हुआ, सभिनी जॻहियूं भोजन आयो, पर हिन जॻह न आयो। त के प्यारे उन महंत खे चयो, साईं हिन प्यारे जे लाइ भोजन न लथो आहे, चईं का हिन हुकुम जी इनराफ़ी कई आहे जो ओॾो न लथो आहे, इन लाइ कुझु चयो न वेंदो। उहो ॾींहुं ईअं जो गुज़री वियो। हुन वेनती रखी, चईं सुभाणे ॿुधाईंदासीं। वरी जे सुभाणे वेठो वञी वरी समुंड ते, भई चङो सुभाणे थिए। उन ॾींहुं वरी घटना थी त हिकु ॿेड़ो आयो पए समुंड मां, उहो ॿुॾणु लॻो। हिन साईं खे आराधना कई, उहो ॿेड़ो बची वियो। मोटी आयो, वरी उहा रोटियूं लथियूं, पर हिन जे लाइ न लथी। वरी उन प्यारे वेनती कई, साईं भोजन। चई बाबा वरी का हिन हुकुम जी इनराफ़ी कई आहे, जंहिंजे करे भोजन न लथो आहे। पोइ सुभाणे जो चयोसि, जंहिं महिल उनखे भोजन न मिलियो, मतिलबु अॻियां वेठो अचे, साईं हिन पौड़ी जो अर्थ तव्हां सुभाणे लाइ चयो। चई हा पुटु चयो, पर त परमात्मा कीअं कीअं कहिड़नि कहिड़नि माण्हुनि खे उते गॾु करे, इहे पापी पुरुष हुया जंहिंखे गॾु करे हिकु ई महिल उन ॿेड़े में चाढ़े, इन्हनि खे पूरन करिणो। साण इहो ॿेड़ो जेको तरी ॿाहिरि निकिरंदो, इहे जेके वरी पाप कता, इहे तुंहिंजे मथां पवंदा। इन जे लाइ गुरमुख नादंग, नाद माना धुन, गुरमुख वेदंग, वेद माना ओम।
गुरुमुख रहा समाई। गुरुमुख जो धर्म आहे पंहिंजे भॻवान जे धुन में बसि लॻो रहे। बसि गुरुमुख नादं गुरुमुख वेदं। हा बसि नादं माना धुन और वेद माना ओम। गुरुमुख रहा समाई, इन जो अर्थ इहो आहे तव्हां पंहिंजी धुन में लॻा रहो। बसि जेकी प्रभु करे थो उनखे वणे थो सभु थी रहियो आहे। रमण ऋषि पाल ब्रिटन जंहिंखे प्रकट कयो, भारत जी खोज जो पुस्तक तव्हां पढ़ियो हुजे। हा 45 साल हो घुमियो पए सॼे भारत में, हर हिकु मज़हबनि मां थींदो, सालनि जा साल रहंदे ख़ैर हुते हुनखे शांती मिली। 1942 में जॾहिं जर्मन जी लड़ाई थी, ॿी वार थी हिन सदी जे 14 में, ॿी 42 में, तॾहिं वॾे दिमाग़ वारो पुरुष हुयो। हुन उन्हनि जे अॻियां सॼो विस्तार रखियो। साईं हे 40 कोड़े शुरू हुई, भगत साहिबु चोलो छॾियो ॼणो बसि हेॾे हलचल मची, मंज़िल गाह जो हेॾे झगड़ो असांजे सिंध में, साध बेले जॻियूं 40 कोड़े शुरू थियो। 42 खां पोइ इहा लड़ाई आई त साईं हे थींदो, वर्ल्ड वार थी वई, भई उन खां पोइ कहिड़ो विनाश थींदो, इहो सॼो नक्शो स्वामी जन जे अॻियां रखियईं। बसि हो ॿोलींदा कोन हुआ, नगन पिया हूंदा हुआ। जंहिंमहिल हे ॿोले हिन चुप कई त हुन मथां हिकिड़ो ई अखर चयऊंसि, तुम अपनी सोचो। छा थींदो जेको तूं पंहिंजे अकुल सां चई वई, उहो जेको थियणो आहे थींदो। बसि मां थोरो विशाल रूप ॾेई आहियां। हे असां थोरो ॿेड़े लाइ चऊं पिया, हे त जंग लाइ पियो चए, भई छो थींदो, हज़ारे लखे ख़ल्क़ मर्दी हेॾी सारी। बसि जेके थियणो आहे पंहिंजे टाइम सां निश्चित आहे। बसि हा त खेले बिगसे अंतर्यामी जो भावे सो कार करावे, नानक दृष्टि अवर न आवे, कहो मानक ते क्या होया आवे। असांजे मथां व्यक्ति जे तरफ़ां चाहे प्रकृति जे तरफ़ां, गीता प्रेस लिखियो, जेकी तुंहिंजे मथां अचे थो साम्हूं, उहो तुंहिंजो लिखियलु आहे, तुंहिंजे साम्हूं अचे थो। सत्संग इन जे लाइ तूं उनखे गुज़ारण सिख। तूं उनखे मन सां मुक़ाबिलो कीअं थो करे, ॿाहिरों मुक़ाबिलो छा कंदे, तूं जेको प्रकृति तरफ़ां ईंदो, जेका मोट कंदे वरी संसार ठहंदो। संसार क्या है, रगड़ा झगड़ा अदला बदली, उनखे असां गुज़ारण सिखूं। प्रभु कृपा करे। कहो मानुक ते त जेकी बि असां चवंदासीं हे छो थियो, त सवाइ दुखी थियण जे असांखे कुझु बि हथु न ईंदो। इहो ईअं थियणो हो। छो थियो इहा आङुर तो कई, जेतिरो मन करके उनखे न क़बूल कंदे त सवाइ ओतिरे दुखी थियण जे असांखे हथ बि छा ईंदो। बसि तूं ॾिस जेको थियणो आहे थी पियो। तंहिंखां पोइ बि असां पंहिंजे घटनाउनि जे मथां साम्हूं बि जेकी गुज़रे उन में बि असां संभालींदा वञूं। पर इहो ज़रूरु न आहे हाणे कहिड़े क़िस्म जी घटना थी जो असांजे मथां इहा तकलीफ़ आई, काई असांखे भुल थियल आई। गुज़री मूं सबक़ु पिरायो, आईंदड़ वक़्त लाइ सही प्रोग्राम ठाहियो, हलंदड़ वक़्त में जदोजहद कयो। पर इन खां पोइ बि जेका भुल थियणी आहे थींदी, उहा कहिड़े प्रकार जी, वरी ॿी भुल कहिड़े प्रकार जी रहंदी, थियणी आहे उहा थींदी। फिर बि असां संभलंदा वेंदासीं। न असां इहा छो थी, इहो नतीजो असांखे जेको न वणियो, अहिड़ो दुख जो रूप छो आयो, काई असां कमी पंहिंजी ॾिसूं, उनखे संभालण खां पोइ बि बाक़ी बि जेकी थियणो आहे वरी थींदो। पर इंसान थी असां गुज़री खे विसारियो न, त इन जो कारण इहो छो बणियो, असां उन खां संभालींदा अचूं। तंहिंखां पोइ बि वरी बि जेके बणिणो आहे बणिबो। कहो मानक ते क्या होया आवे, जोत सुभावे सोई करावे, जेकी उनखे वणे थी। इसके हाथ होए तां सभु कुझु ले, हिन जे हथ में हुजे राम। जोत सुभावे सोई करे, अनजानत बिखिया महर अचे, जे जानत आपन आप बचे। दयालु संत दयालु। हा विषय छो जो सॼी सामग्री संसार जी असांजे पंजनि ज्ञान इंद्रियनि जी विषय आहे। पंजनि ज्ञान इंद्रियनि जी विषय आहे सॼे संसार में। और परमात्मा रसोमय आहे। परमात्मा उहो रस ज़रे ज़रे में समायल आहे। वण जा पता आहिनि, अनेक वीरनि जा पंहिंजे पंहिंजे क़िस्म जा पता आहिनि। के उठ खाईंदा, के हाथी खाईंदा, के ॿिया जनावर ॾिंगा खाइनि था। असां पतो न खाई सघंदासीं, पर उहे जेकॾहिं खाइनि था त उन में कोई रस समायल आहे तॾहिं था खाइनि न। उन में बि त आत्मा आहे, उन में बि साहु आहे। त काई अहिड़ी वस्तु रहियल कान्हे जेको अशुभ कर्म में लॻल आहे उनखे बि कोई रस थो अचे तॾहिं लॻल आहे, जेको शुभ कर्मनि में लॻल आहे उनखे बि कोई रस थो अचे तॾहिं लॻल आहे।
रस ॿिन्ही में आहे। बाक़ी इंसान चोले में संग इहो ॾिसणो आहे त सुठे जो परिणाम छा थींदो और खोटे कम जो परिणाम छा थींदो। अपयश थींदो, धन वेंदो, वक़्तु वॼायो वेंदो, मिटनि माइटनि ते असरु पवंदा, असांजे कुल ते असरु पवंदा। बसि इहो ॾिसणो आहे। मज़ो त ॿिन्ही में समायल आहे। पर जीव संत दयाल थी करके चवनि था मुंहिंजा प्यारा अनजान, तोखे अणॼाण आई, जेकॾहिं विषयनि में तूं लॻी वहीं, तोखे ॼाण न आई, वरी बि तूं आहीं त जे जानत प्रभु कृपा करे जे ॼाण अची वई, बसि हे संतनि जो सॼो हे वेद शास्त्र धर्म ग्रंथ सिर्फ़ु महसूसु कराइण जे लाइ आहिनि। तोखे प्रभु कृपा करे जंहिं वक़्तु जंहिं महिल अखर बि महसूसु थी वियो त पोइ अहसासु पाण ई पैदा थी वेंदो, तुंहिंजो जीवन पंहिंजो पाण ठही वेंदो, पोइ ठाहिण जी ज़रूरत काई कान्हे पवंदी, रस्तो मिली वेंदो। अनजानत बिखिया महर अचे, जे जानत आपन आप बचे। भर में भूला दह दस धावै, ॾहे ॾिसूं चार पासा तरफ़ चार कुंडा और हेठि मथे। दह दस धावै निमख माहे चार कुंट फिरे आवे। भर में भुलल जीव कंहिं महिल ॾही ॾिसूं फिरे थो, कॾहिं हिकिड़े निमख में चारे कुंडनि खां फिरी करे अचे थो। राम हे मन बि बाबा, जेकॾहिं वस करिणो हुजे असांखे, पवन वांगुरु तेज़ आहे, भॻवान गीता में लिखियो आहे, पाण बि ॾिसूं था। पर असां मन जा थोरा ईअं बणिजूं बाबा चङो, छो जो चयो वञे न मन ॻाढ़ो कारो कमरो, जंहिंजो देश वतन को न को जंहिंजो माउ पीउ न को देश वतन। और खिन में करे ख़्याल सां टई लोक गमन, खिन में करे ख़्याल सां टई लोक गमन। पर तव्हां मन जे कढ पोइ चङो बाबा हाणे काॾे हलंदे, लंडन हलंदे, काॾे हलंदे, हलो ईअं वठु कयूं ससली, चङो घुमिया ॿियो अञा काॾे तयारु आहे, मां तोसां गॾु आहियां, तूं हलो। ईअं कंदे कंदे छाई पाए पंहिंजो पाण चुप थी वेंदो। तव्हां ॾिसोसि हाणे जो हाणे, जे काॾे वञे बि ईअं, चङो हाणे काॾे वेंदे, चङो हा मां तोसां तयारु आहियां, तूं हल न, बसि हाणे काॾे हलंदे। संत त लिखनि था स्वामी साहिब में, वेदांत जा ग्रंथ आहे, खिन में करे ख़्याल सां टई लोक गमन। पर हाणे तूं छड़ो कढ लॻी पएसि, हा काॾे हलंदो आहे, चुप करे छाई पए, चङो मुंहिंजे कढ लॻो। तव्हां ॾिसो हिते निमख माहे चार कुंड फिरिया आवे, निमख में चारे कुंड फिरी थो अचे, पर हुनखे काबू करिणो आहे न। मां अगाड़े सत्संग में चवणु आयो, स्वामी साहिबु चयो त संसार जे ॿिज खे ई संत साड़नि था। संत कहिड़ो कमु कनि था, जेको स्वामी ॿुधराज चयो त ख़ाली कर अंदर मां ख़्याल, आत्म जो थिए सहज विसार। तूं आत्म स्वरूप आहीं, जपे कंहिंखे थो, तूं जपींदे त जपण वारो ॿियो थी पवंदो। जपण इन जे लाइ आहे, ख़्याल खे ख़्याल सां कटणु, शब्द सां शब्द कटिबो, लोह सां लोह, काठ सां काठ, जो कॾहिं न त बसि कंहिंखे जपींदे, तूं ब्रह्म स्वरूप आहे, वेठो रहो बसि शांति में, बसि दिक़त ई कान्हे। बेटाई साहिबु कीअं त हो टे मायूं हुयूं, हिकु ॿिए खां पुछनि पियूं तोसां पंहिंजो कीअं हलंदो आहे, तोसां पंहिंजो कीअं हलंदो आहे। पोइ टी चयो हुन हीअं ॿुधलंदो आहे, मां सां हीअं हलंदो आहे। टी चयो यारनि सां को लिखां, त बेटाई साहिबु तस्बी पे फेरी, उहा सचे खणी, अड़े भेण आहे न, हिन ज़ैफ़नि खे बि अकुल आहे, यारनि सां कहिड़ो लिखो, हे मां कहिड़ा ॻाइण वेठो आहियां। हिते सिंधी संतनि जी कंहिं महिल ॻाल्हि कढंदाऊं त पोइ के संत लोग चई वेंदा आहिनि त भाई हेतिरा लख हुन जाप कयो हूंदो तॾहिं हुनखे इहा सिधी आई हूंदी। अड़े छा जा जाप जपींदा हुआ भेण असांजे सिंध जा संत। योग सचे योग में आहे, प्रीतम जे प्यार में जुड़ियो रहणु, बसि उन विराग में रहंदा, उहे सदाई जुड़िया ई पिया हूंदा, जेके चवंदा थी पवंदो। उहे कहिड़ी गिणतियूं कंदा त हेतिरा लख जपणा आहिनि, हे करिणो आहे। कर कृपा जिस अपनी भगत दे, जंहिंखे पंहिंजी कृपा करे, पंहिंजी भक्ति पंहिंजे ज्ञान ते हलाए, पंहिंजे लाइन में हलाए, पंहिंजे प्यार में हलाए। नानक ते जन नाम मिले, उन्हनि पुरुषनि खे नाम जी बख़्शिश करे थो। उहो नाम संतनि गुरनि मां मिले थो। अखाड़े इहो चवणो पियो त जंहिंखे प्रभु कृपा करे थो उनखे संत ऐं संतनि जा वचन प्यारा लॻनि था। बसि कर कृपा जो सभिनी भगत दे, नानक ते जन नाम मिले। खिन में नीच कीट को राज, पार ब्रह्म गरीब निवाज। जाका दृष्टि कछू न आवे, खिन में नीच खे कीट मां, ओहो राजे बख्शे। पार ब्रह्म गरीब निवाज, राम गरीब निवाज है, नाको वरन विचार। एक ही भक्ति राम बिन चारों वरन चम्या। खत्री ब्राह्मण शूद वैश्य उधरे सिमर चंडाल,
जिन जानियो प्रभु अपना नानक तिसे रवा। मां धूड़ आहियां खिन में नीच कीट खां राज, नौकरनि खे राजियो बख़्शे छॾियईं। असां गढ़ी में कैंसर खान हुयो, हिंदुनि खे मिलंदो हो राय बहादुर जो तखलस और मुस्लमान खे खान बहादुर। उन कैंसर खान खां पोइ उनजो नौकर हिकिड़ो हुउसि खान बहादुर खान, असां ॾिठोसीं, हाणे गुज़ारियो हुननि जो पुटु गद्दी ते आहे, उहो नौकर खे गद्दी बख़्शिजी वई खान जी। हिकु अफ़गानिस्तान जो असांजा संत ॿुधाईंदा हुआ, हुते हिकिड़ो नौकर उन बादशाह उनखे राज ॾेई छॾियो। राम कंहिंखे कंहिं महिल बख़्शे थो। हिकिड़े राजा जी कथा संत लोग खणंदा हुआ त कंहिं राजा खे पुत्र कोन हुयो और कंहिं ॾस ॾिनसि ज्योतिषी त कोई बलि चाढ़ींदे देवी जे त तोखे पुत्र जी संतान थींदी। त ढंढोरो पिटाए कंहिंखे हिकु निकमो ॿारड़ो हुयो, उन उहे पैसा वठी करके उन्हनि खां जेको थाल फेराए उहो उनखे ॿार ॾिनई। जेको ॾींहुं कढियो वियो हिन ॾींहुं बाबाउनि जी बलि चाढ़ी वेंदी त हाली उनखे रखियो वियो पंहिंजे कस्टडी में, उनखे खाइणु खुदा कयो हो सभु। जंहिं ॾींहुं सुभाणे जो बलि चाढ़णी त राजा रूपोश थी करे उते ॾिसणु आयो त ॿारु छा थो करे, त 4 गिटियूं हीअं मिटी जूं ठाहियईं, 4 ठाहे करे हिकिड़ी बि ड्राहे छॾियईं, ॿी बि ड्राहे छॾियईं, 3 बि ड्राहे छॾियईं, चौथी खे नमस्कार कयईं। ते मथां उन पुछियोसि अची राजन भई हे छा कई? चई हिकु ठाहिण में त संसार में असांजो पहिरियों रखियक आहे माउ पीउ, त माउ पीउ त मूंखे पैसनि सां विकिरो करे छॾियो, तंहिं लाइ मां ड्राहे छॾियां। त ॿियो रखियक आहे राजा, त राजा पंहिंजे रखियक आहे माता पिता समान आहे, राजा खे ॻणियो अथऊं, 5 पिताऊं संसार में ॻणिया अथऊं, 5 माताऊं ॻणियूं अथऊं, त राजा पिता समान। उन त पंहिंजे स्वार्थ जे लाइ मूंखे वरितो ऐं मूंखे बलि थो चाढ़े, तंहिं लाइ उहा बि ड्राहे छॾियनि। टियां हिन जा रखियक आहिनि देवताऊं, त देवता ख़ुदि बलि थो वठे पियो मुंहिंजी, त बाक़ी मुंहिंजी रक्षा छा कंदो, त 3 बि ड्राहे छॾियईं। हाणे चौथी आहियां मां प्रभु जी शरणागति, बसि उन में मुंहिंजो विसाव आहे, मुंहिंजी रक्षा कंदो। इन लाइ त सलोक ठहियलु आहे, माता पिता दरब के लोभी, राजा लोभी सागरा, देवी देवा बल के लोभी, हों शरणागत राम राय। इन सलोक जे संत व्याख्या करे वेंदा हुआ त बसि मां उनखे नमस्कार कयां त मुंहिंजी इहो रक्षा कंदो। राजन उन महिल बाह में हथु विझी करे चयुसि, आ मुंहिंजा पुट, हे गदी तोखे आहे, जंहिं लाइ मां कयां पियो, बसि तूं ई मुंहिंजो पुटु आहे। खिन में नीच कीट को राज, पार ब्रह्म गरीब निवाज, जाका दृष्ट। अॻे इहो बि ॿुधास जंहिंखे औलाद न हूंदी त उहे राजाऊं चई ॾींदा हुआ, बाबा जेको पहिरियों दर ते पहुची वञे सुबुह जो, बसि उहो जेको साम्हूं थिए उनखे चाढ़े छॾियो। एतिरा केतिरा ई था आसन अहिड़ा। गुरु नानक साहिब जन पातशाह जन हिकिड़े ॿार खे ईअं चयो, मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो हो, पोइ माउ खां पुछे पियो, जीअं सम्झ में आयो मुंहिंजो पीउ किथे? चई पीउ पुटु नानक शाह ॾे वियल आहे। ओहो, बसि घुमंदो घुमंदो, चई पोइ मां उनखे मिलणु वञा, चई पुटु किथे मिलंदुसि तूं? चई न बसि मां ॻोल्हे लहंदोमांसि। कंहिं त पहाड़नि में पहुतो, हुते साहिब हिननि खे दर्शन थिया, पुछांसि पुटु, चई वञ तूं सुल्तान थींदे। बसि उहो जीअं हेठि लथो आहे, उन नगर में उन राजा गुज़ारे वियो हो और हे ॿाहिरों राज सुम्हियो आहे। सुबुह जो उथे उहो ॿारु मिली वियो, हिन ॿार खे तख़्त ते विहाए छॾियो। किन में नीच कीट को राज, पार ब्रह्म गरीब निवाज, जाका दृष्ट कछू न आवे। जेको कुझु बि नज़र में कोन्हे, कुझु बि नज़र में कोन्हे, तिस तत्काल दह दिस प्रगटावे, उनखे तत्काल उनखे ॾहनि दिशाउनि में प्रगट करे छॾे। जाको अपनी करे बख़्शीश, ताका लेखा न गने जगदीश। कंहिं ते राज़ी थींदो जेको अमांगड़ शब्द चयो, ना ॼाणा राज़ी थींदो कहिड़ी ॻाल्हि ते। ताका लेखा न गने जगदीश, जीव पिंड सभु तिसकी रास, हे जीव पिंड सभु उन जो ठाहियलु ॾिनल आहे। हे पिंड ठाहे करे जीव अंदरि विधाईं, रास खे माना पूरन कयईं। घटि घटि पूरन ब्रह्म प्रकाश, वरी घटि घटि में उहो पूरन ब्रह्म जो प्रकाश आहे, न खां वठी चोटी ताईं पूरन सम में समायल आहे असां में। अपनी बणत आप बणाई, नानक जीवे देख वॾाई। पंहिंजी बणत पाण बणाए करके और पाण ॾिसी करे ख़ुशि थो थिए, और मां बि ॾिसी करके जियां थो प्रभु जी सिफ़त खे। वाह मुंहिंजा साईं, वाह मुंहिंजा साईं, वाह मुंहिंजा साईं। नानक जीवे देख वॾाई, नानक जीवे देख वॾाई। इन ॻाल्हि चवण खां कहाणी थी वेंदी थोरी। हिकिड़ी सिंध में इहा ॻाल्हि हुई त कोई पीर आयो, मां छा जितां खणी चुको आहे, न त हा आवाज़ु घटि आहे। हा मां ॿुधायां थो
थोरो दिलि जी ताक़त न हेॾे आवत न वधि। हा, हिकु पीर मुरीद वटि आयो, त उन जो ॿुधी करके हिकिड़ो बकरार बि उन पीर जे दीदार ते आयो, दीदार करणु। उन जीअं ॿिया बि उनजी दावत मल्हाइनि पिया पीर जी, साईं असां ॾे मानी, असां ॾे मानी, तीअं हुनखे बि मन खे रीस आई, हुयो त ग़रीब वीचारो, साईं मां ॾे मानी, चए हा बाबा। पोइ जेको ॾींहुं उन्हनि जो मुक़ररु थियो उन मानी जो, उन ॾींहुं वीचारो लेलो कपे करे सॼो ठाहे करे अॻियां खणी आयो रखियईं जी। जीअं खणी आयो रखियईं त पीर चयुसि बाबा तुंहिंजी दावत क़बूल न आहे। चए भई साईं मां क़बूल त कराए वियो हुउमि, तव्हां जंहिं ॾींहुं ॾिनो मां उहो खणी आवां, तो तव्हां पाण चयो त हिते खणी ॾियां, मां उहो खणी आवां। थियो छा त जीअं हे वियो तीअं उतां जेके मुरीद ॿिया वेठा उन्हनि चयो साईं न हे तड़ कंदो आहे, न रोज़ा रखंदो आहे, न ज़कात कढंदो आहे, न निमाज़ पढ़ंदो आहे, तव्हां कंहिंजी दावत मनी? बकरार आहे हिकु। चए चङो बाबा। त हिनखे जे चयो तुंहिंजी दावत क़बूल न आहे त हुन बकरे खे चयो उथी बाबा, तोखे पीर क़बूल न कयो। बकरो उथी पियो, रधियलु ठहियलु बकरो उथीजे पियो त पीर जा 12 वॼी विया। भई हे कहिड़ी शक्ति आहे? त बसि हो जे उन कन खां वरितियूं हुनखे वञे पियो त ओॾो पीर बि कढ, तेसिताईं बकरार ओॾे पहुतो वञी घर जे ॿाहिरों धणो होसि, उन में ॿकरी चारींदो हो, कुझु पंहिंजियूं कुझु शहर जूं। बसि हुनजी इहो ई क्रिया हूंदी त उते जीअं पहुतो वञे तीअं पंहिंजी कार में लॻी वियो। हिकिड़े लेडड़े खे खणी करके उनखे मथां वेठो करे, वाह मुंहिंजा रब, पंहिंजा कीअं वार ठाहिया अथई, वाह मुंहिंजा रब, हे कुंवरा कुंवरा हिन जा आखिड़ियूं कीअं ठाहियूं अथई, हे कीअं ठाहियूं अथई। उन लेडड़े खे वेठो रब जी महिमा करे, रब हे कीअं ठाहियो अथई। जंहिं महिल पहुतो वञी पीर पोयूं त उथी पियो, उनखे वरी चरण वंदना कयईं। चएसि तो बाबा हे तूं काथों हे पाती ताक़त? चएसि पियो साईं इन विच में हिकिड़ी इहा ॻाल्हि मिलंदी त सच वारे खे सफ़ाई ॾियण जी ज़रूरत कान्हे। जंहिं बि सफ़ाई ॾियण जी कोशिशि कई न, सच खे कंहिं बि मायावी पासे जी न, बसि मां ॻाल्हि चई तोखे केतिरी क़बूल आहे, हिन जो नतीजो जेको थियणो हूंदो थींदो। सच वारो सफ़ाई ॾियण जी कोशिशि न कंदो। जंहिं सफ़ाई ॾिनी माना सच खे मलम थो लाहे पियो, ग़लति करे पियो। कूड़ खे सफ़ाई ॾियण जी ज़रूरत आहे, सच खे न। त हाणे एतिरो ॿार बि ॼाणींदो हो, जेकॾहिं पीर खे इहो सोझरो अॻ में हो इहो हुजेसि हा त पोइ तंहिं महिल चए हा बाबा तूं रोज़ा, हा जंहिं महिल हिन खे चई तुंहिंजी क़बूल न आहे और मथां चयांसि त तूं न रोज़ो रखंदो आहे, न तड़ कंदो आहे, और न निमाज़ पढ़ंदो आहे, जंहिंजे करे असांखे तुंहिंजी दावत क़बूल न आहे। तुंहिंजो चुप करे उथियो, वाक़ई इहे शयूं कोन हुयूं। त जेके अखर चई त इहे जेकॾहिं पीर खे अॻ में सोझरो हुजे हा त चए हा न भई तुंहिंजी इन जे करे मां क़बूल न कंदुमि, इन मां साबित हो त तोखे कंहिं ॿियनि ॿुधायो आहे। त इन सच खे चवण जी ज़रूरत न आहे, सम्झण खां पोइ बि बसि चवणो उहो आहे जेको ज़रूरी आहे। तूं काथों पाती? चयां साईं मां त इन मां पाती। बाक़ी जेकी तव्हां चयो हाणे त चएसि थो तूं तड़ न कंदो आहे, तूं रोज़ा न रखंदो आहे, तूं निमाज़ न पढ़ंदो आहे, त वाक़ई साईं मां बकरार माण्हू आहियां, मां कुझु न पुॼंदो आहे। बसि मां जेका वरी उहो पुछांसि त तूं उहे अखर जेके पीर जा सचा कयईं, पीर जी ज़बानी खे, त जेकी तव्हां चयो मां वाक़ई कोन कंदो आहियां। हा हा पीर जा अखर इहे जेके पीर चयसि त तूं तड़ न कंदो आहीं, रोज़ा न रखंदो आहीं, निमाज़ न पढ़ंदो आहीं, जेके मुस्लमानी 4 रसूल आहिनि, तंहिंजे करे मां नथो खावां। इहो चएसि पोयूं मुरीदनि, पर पीर खे चई तव्हां जेकी चयो उहे मां साईं वाक़ई इहे कमु कोन कंदो आहियां, न मां तड़ कयां, न मां रोज़ा रखां, न मां निमाज़ पढ़ां। हाणे पुछोसि त तूं काथों पाती? चए मां इहा इन मां, बसि मां इहो ई कंदो वेठो आहियां। त प्रकृति जी कंहिं बि चीज़ जी असां गहराई में हलिया वञूं त असांजो अंतःकरण शुद्ध थी वेंदो। इन में इहा शइ मिले थी असांखे त प्रभु जी सिफ़त करण सां असांजो अंतःकरण शुद्ध थींदो। प्रभु के सिमरन कमल विगास, प्रभु के सिमरन हर हिक जो लिखियो अथऊं त कमल स्त्री हुजे पुरुष हुजे उहो झुकियल आहे। असांजो कमल झुकियल जेसि ताईं आहे तेसिताईं असांजी विषयनि ॾे छिक वेंदी, विषयनि ॾे छिक वेंदी। अंतरो इहो थींदो आहे जॾहिं प्रभु जी कृपा थी वञे ऐं कमल मथे टिड़ी पए, विगास कमल खिली पए, त पोइ इहो रहंदो आहे उहो विषयनि जो उपयोग कंदो, विषयनि ॾे हुनजी छिक न वेंदी। बसि अंतरो इहो आहे। संत महात्माऊं सभु गृहस्थ में न रहिया, खाधा पीता कपिड़ा लटा, पर सहज में
मुंहिंजी छिक न रहे, बसि प्रभु के सिमरन कमल पिगास, अंतरो सिर्फ़ु इहो मटिजी वेंदो आहे। त हिते अपनी बणत आप बणाई, नानक जीवे देख वॾाई। मां ख़ुशि थियो तव्हांजी सिफ़त मां, त परमात्मा जी सिफ़त कंदे कंदे वञे अंतकण इहा ख़ुशि थी वई, त उन खे चइबो आहे दरवेश। जंहिंजे अंतकण शुद्ध थी वञे उनखे चइबो आहे, जेका ॿिए जे मन में हलंदी उहा हे सम्झी वञे, बसि इहा ई दरवेशी आहे। उहा तॾहिं सम्झंदो जॾहिं अंतकण जो रोशन ज़मीर थी वेंदो, जंहिंखे सूफ़िन चयो आहे रोशन ज़मीर। हा, यानी विवेक खुली पए। इसका बल नाही इस हाथ, करण करावन सरब को नाथ। हिन जो बल हिन में हथ में नाहे। बाणी में साहबनि चयो आहे, मन जे प्रति बि असांजे प्रक्रिया हलाइण जे लाइ, चाहे परमार्थ जो चाहे स्वार्थ जो, ॿिनि शयुनि सां, हिकु मन सां ॿियो शरीर सां। त ना को मूर्ख ना को सियाणा, प्रभु सभु कुझु वरिते तेरा भाणा। पंहिंजे लेखे कोई न मूर्ख आहे, जेकॾहिं मूर्ख न थियो त सभई सियाणा थिया। ना को मूर्ख त सभई सियाणा थिया, पर मतां हिते सियाणो थी करके वरी कंहिं भुल अची वञे त मां सियाणो, त चयूं ना को मूर्ख ना को सियाणो, सभई मूर्ख आहियो, कोई सियाणो बि कोन्हे। हा, ॿी पासे टमाटो हणी छॾियो। ना को मूर्ख ना को सियाणा, सभु कुझु वरिते तेरा भाणा। तुंहिंजो भाणो थो वरितजे, पंहिंजे लेखे न कोई पाण मूर्ख आहे, पंहिंजे लेखे न कोई पाण सियाणो आहे। और ॿियो शरीर बाणी में आयल आहे, ना कोई सूर न ई को हीणा। त पंहिंजे लेखे कोई हीणो कोन्हे, पंहिंजे लेखे कोई सूर्य कोन्हे। जंहिंखे परमात्मा जेके ताक़त बख़्शी आहे उहा आहे। कीअं हिकिड़ो माण्हू केतिरो बलवान आहे, पर जॾहिं बीमार, अड़े केॾो भेण मुड़ुसु माण्हू उथी त हिमत त ॿध। अड़े हिमत त आत्मा जो गुण आहे, कोई मन जो गुण थोरी न आहे। मन त ख़्यालु कंदड़ आहे, मन खे कहिड़ी ताक़त आहे। जेका पंहिंजी चवणी में चवंदा आहियूं भई मनोबल कर, मनोबल, मन खे पंहिंजे लेखे बल कहिड़ो आहे? मन थोरो संकल्प उथाइण वारो आहे, इहो त आत्मा जो गुण आहे न। चयो मन वेंदो आहे, छो जो उन्हनि संसार जी दृष्टि सिर्फ़ु मन ते पई आहे। जो चए थो मनोबल, मनोबल छा मन खे बल? मन खे बल त आत्मा जो आहे न, उहो न मिलंदुसि त केतिरो बि हिमत वारो आहे। जेकॾहिं न आहे तूं पाण पे चवंदो न बाबा बिरध अवस्था आहे, तूं थोरो संभाले रहो, अड़े मां ॿुढो थोरी आहे, अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे, पाणे पियो हलंदो। पर साॻियो हिकु बलवान हिकिड़ो कमज़ोर थी पियो, तूं केतिरी बि हिमत ॿधायो, वीचारो चए थो भाई तूं हुज त मां न। आत्म बल, मनोबल न थींदो आहे। मन खे आत्मा जो बल मिलंदो। मन जो कम ई सिर्फ़ु संकल्प ठाहिणो आहे। ख़्यालु उथियो बसि मन पंहिंजो कमु करे छॾियो, बसि बाक़ी ॿियनि जा कम आहिनि। इन जे करके इसका बल नाही इस हाथ। हा, जेसिताईं तोखे जेतिरो कमु कराइणो हुउसि कराए, बसि हाणे न कराइणो हुउसि तोखे आराम वठाए थो। भक्तनि हर स्थिति में पाण खे प्रभु जे हाल में रज़ा में राज़ी। बसि बीमार कयूं, चङो परमात्मा असांखे हाणे आराम थो वठाए। जेल में भक्तनि खे विधऊं, परमात्मा आराम थो वठाए। धने भगत खे ज़मीनदार आयो, चई भुल कई थी, जेल में पियो आहियां, अञा कीअं छॾियईं? चई मांखो पुछियो त झांझ हेठि वॼाए। चई मां पके झूपड़े में वेठो आहियां, न बरसाति जो भउ न सीअ जो वेहो अची मां झांझ वॼाए विझी। हर हाल में राज़ी। जे मृत्यु करेंदो त बि तुंहिंजी में जंहिं महिल बि। त भगत त हर वक़्तु उनजो भोजन खाईंदो त बि तुंहिंजो प्रसाद आहे, परिक्रमा घुमां थो त बि तुंहिंजी परिक्रमा ॾियां थो। हा, योगी भोग जो ख़्यालु उठाईं पतन थी वियुसि। पर असांखे संतनि अहिड़ो रस्तो बतायो त भोग में बि तव्हां रहंदे योगी थी रहो। बसि भोग जे इंद्रियुनि जे भोग भोगींदे बि उन महिल भावना इहा कयो, हे प्रभु सभु तूं ई भोगींदो, तूं ई अंदरि वेठो आहे, तॾहिं त असां भोग वठे थो। हे तूं ई प्रसाद पाईंदो, तूं ई जल पीअंदो, तूं ई घुमे थो। छड़ो असां ख़्याल खे योग में आणे छॾियो। शरीर त इन में रहंदो, योगी जो भोगी जो हिन संसार में। हा हा, करण करावन सर्व को नाथ, आज्ञाकारी बपरा जीव, जेका जंहिंजी जीव जी आज्ञा आहे, हे जीव वीचारो आहे। जोतसि भावे सोई फुन थी, बसि कबहूं ऊच नीच में बसे, कबहीं कॾहिं ऊच अवस्था में वसे थो प्रभु, कॾहिं नीच में वसे थो। कबहूं सोग हरख रंग हसे। मुंहिंजा प्यारा स्वामी राम सुखदास जो हिकु भेरे सत्संग ॿुधोसीं वञी, चयूं संसार बि साधन आहे, वरी संसार ठहियलु हो जो असांजो शरीर पैदा थियो, शरीर बि साधन आहे, हिन में दुख सुख बि साधन आहे, मान अपमान बि साधन आहे, सभु असांखे साधन आहिनि, साधन मिलिया आहिनि। पर हे संसार हिकु ज्ञान जो किताबु आहे। हे संसार ज्ञान जो किताबु आहे। संसार में ॿिन्ही क़िस्मनि जा पुरुष परमात्मा पैदा कया आहिनि, सुठा बि कसा बि। हाणे सुठा कसा छो? जॾहिं सुठो कसो कमु कंदा तॾहिं त उहो कमु कंहिं पैदा कया। त संसार में परमात्मा गुण अवगुण
जो सब विखे इन बिन जंत न कोय। चराचर जगत में चुरंदड़ अण चुरंदड़ वण ऐं पहाड़ ये अचर और चुरंदड़ में पखी पशु मानुष। अस्तावर माना टिकियल पहाड़ ऐं वण और जंगम पखी पशु असां अस्तावर जंगम। तो चराचर जगत में गुण दोष समायल आहे। तो जेके पाप जा पासा उहे भी कोई मनुष्य कंदो न। ॿियूं जूणियूं त उन मनुष्य जो अक्रम फल आहे न। अकृत्य कम अहिड़ा कम कनि जंहिंजे करके परमात्मा अहिड़े रूप में। पर ॾिसो नशाई शराबी किरदो पियो आहे, धका खाए थो, पर चवण खां पोइ बि नथो छॾे। कीअं? उन में बि आत्मा वेठी आहे, उहा धिका उनखे बि लॻंदा हूंदा, धक लॻनि था, पर नथो छॾे। त असां विषय सां भेद रखूं, पर विषय सां न। उहो क्यास जो पात्र आहे। वॾे में वॾी शेवा आहे असां उनखे ठीकु कयूं, अकेले में थी करे उनजो तिरस्कार न कयूं। असां उनखे प्यारु ॾेई करके हुनजो जीवन बणिजी अचे, हुनजो घर गृहस्थ बणिजी अचे, हुनजो घर आबाद थी वञे। हा, पर असांजे लाइ त सबक़ु बणियो न। भई हे मन तूं बि इहा विषय कंदे त तुंहिंजो बि इहो हाल थींदो। असां इहो ठीको न खणो, जेको ग़लति करे थो तुंहिंजी निंदा वेठा कयूं, छा उहो सुधरी वेंदो? जेको सुठो थो करे असां हुनजी नेकी करण सां छा असांजी नेकी थींदी? असां जेसिताईं पाण नेकी जा कम कंदासीं तॾहिं असांजी नेकी थींदी। असांजे साध जे सिंध में परिभाषा ॻणी वेंदी सिंध में त हे संत गिला नेकी खां परे, कंहिंजी तेरी मेरी खां परे, साईं बाबा सखी बसि साईं ॿोलींदा ई न हुआ। बसि कॾहिं सतगुरू जी जय न मल्हायूं, सतगुरू जी का कॾहिं ॻाल्हि न ॿुधायूं, जा त हेतिरा साल 20 वरह रही आया। बसि सतगुरू जे नूरानी स्वरूप जे में तत्पर रहंदा। बसि ब्रह्मनिष्ठ ब्रह्मनिष्ठ। घटि में घटि रोज़ 40-50 शाम जो मायूं अचनि, ॿारनि खे वठी करके मथे में सूर आहे, हिन ॿार खे बुखार आहे, हे आहे, बसि साईं जन कुंजूं घुमाईंदा वेंदा, अंदरि त बाणी पढ़ंदा। बसि सभई रोग नास, कोई दिक़त ई कान्हे। वॾी उमिरि जा जेके माण्हू अचनि, साईं मथे में सूर आहे, चए अंदरि दरी में जंडो घुमाया वञे, चए साईं पेट में सूर आहे, चए जल खणी करके साहिब जो जेको दर जो कड़ो आहे न उहो हिन में विझी करे पी वञे। बसि ईअं दुख लहंदा। बसि सहजे सहजे 20-40-50 कम रोज़ हलंदा हुआ संतनि जा, सहजे सहजे। क्या कहना, तेरी मेरी खां परे, कंहिंजी गिला नेकी खां परे। बसि त असां उन ॿिन्ही मां इहो सबक़ु पिरायूं, उन जगत रमूं, इहे बुरा भला सभु असांजे लाइ परमात्मा सबक़ु ठाहिया आहिनि। परमात्मा बहितर ॼाणे थो। रावण जहिड़े खे पंहिंजी आत्मा में मिलाए छॾे, उते बाक़ी ॿियो इन खां मथे ॿियो कहिड़ो पापी थींदो आहे जंहिंखे परमात्मा न मिलाए सघंदो आहे। प्रभु पततनि खे पौत्र करे छॾे रां चवण सां रावण खे कंहिं लोक थोरी न मोकिलियईं, पंहिंजे आत्मा सां लीन करे छॾियईं, जोत में जोत मिलाए छॾियईं। त रावण खे असांजे लाइ सबक़ु बणाए या रावण ॿियो हुयो? छा चइजे? थोरी गहराई ॾे वञो। सॼो संसार सबक़ु आहे। असां खोटे मां सबक़ु पिरायूं, मन इहो कमु तोखे न करिणो आहे, जेको सुठो आहे तोखे वणे थो। छोड़ो असां जेका विवेक खुलियल आहे संसार जो, हे सुठो आहे कसो आहे, छोड़ो संसार में इहो खणूं, ॿियो कुझु बि न पढ़ूं, कुझु बि ध्यानु समाज जो पूजा न कयूं, छोड़ो इहो सबक़ु पढ़ी छॾियूं। जेको कमु नथो वणे ॿिए जो उहो असां न कयूं, जेको वणे थो असां कयूं, असांजो ॿेड़ो पार आहे। ज्ञान जो किताब आहे सॼो, त संसार में ॿिनि क़िस्म जा माण्हू आहिनि। बसि असां ॿिए जो ठीको न खणो। परमात्मा सां अलाए कहिड़नि खे मिलाईंदो। सूफ़िन में त एॾो चयूं, चई भाई तूं छा कयो? चए मां हे पुञ कया, मुंहिंजो फ़ैसिलो। चए हाली बीह। चई तूं छा कयो? चए साईं मां त पाप कया थो, मूंखे त ॿियो कुझु पुॻो कोन्हे, मां त खिमिया वठणा। चए हा हे आहे, उनखे सुर्ग ॾे मोकिले न। हल बाबा तुंहिंजो अदालत सां पाणे पोइ साफ़ थींदो। हा बाबा मुंहिंजा प्यारा जो तुस्भावे सोई फुन थी, कबहूं ऊच नीच में बसे, कबहूं सोग हर खरंग हसे। सभिनी में पाण आहे, असांखे सभिनी जे तरफ़ां सबक़ु थो सेखारे पियो। असां उनजी चिंता न कयूं हुनजो हाल छा थींदो। तूं उन मां सिखी पाण खे कर, जे तूं बि कंदे त इहो हाल थींदो। तोखे सबक़ु थो मिले की इन रूप सां परमात्मा तोखे सबक़ु थो ॾे, तूं इहो कमु न कर जेको तोखे नथो वणे। बसि हा, कबहूं निंद चिंद, कॾहिं पाण खे निंदा में रखे थो, कॾहिं उस्तत में रखे थो, कहिड़े कहिड़े रूपनि में। जॾहिं सभ में पाण आहे त पाण ई लीला करे रहियो आहे, पाण ई नाटक करे रहियो आहे, त तूं उन मां सबक़ु सिख न।
राम असांखे करणो छा आहे पर असां करे छा रहिया आहियूं बसि कबहूं ऊभ आकाश पयाल कबहूं बेता ब्रह्म वीचार हा कॾहिं वेता थो थिए ब्रह्म जो वीचार थो करे नानक आप मिलावण हार प्रभु जा बख़्शिश थो करे वरी पाण ई मिलाए थो कबहूं नृत्य करे वो भांत प्रभु जे प्रति सॼो हले थो कॾहिं नृत्य करे थो ॿिनि अनेक प्रकारनि जी कबहूं सोए रहे दिन राति ॿिन्ही में पाण कबहूं महाक्रोध विकराल कॾहिं क्रोध विकराल करे ॾेखारे कबहूं सर्व की होत रवाल कॾहिं सभिनी जो ग़ुलाम बणे वेठो आहे किथे कीअं किथे कहिड़े नमूने सां जेको ग़ुलाम आहे जीअं माता आख़िर कहिड़ा ॿोले पई मन खे मरे पियो न मन मरे पियो न साधू वासवाणी साहिब जे बाणी नूरी ग्रंथ रखियो आहे हिकु हिकु अखर ॼण हीअं मन खे मारे थो पियो हिकु हिकु अखर ॼण लाइन सां वधाए थो चऊं था इहो किथे खुटाईंदो कीअं खुटाईंदो हिकु हिकु अखर मन खे मारींदो वेंदो आहे एॾो मोल संत हुयो मन जो तॾहिं त असांखे असरु थो पए न माता जा अखर कहिड़ा असर पिया कनि त कहिड़नि कहिड़नि रूपनि में नृत्य करे बो भांद कबहूं रोज़ सोए रहे दिन राति कबहूं महाक्रोध विकराल कबहूं सर्व कयो असांखे ॻोल्हे छो लाइ परमात्मा ठीको ॾेई छॾियो आहे सर्टिफिकेट ॾियण जो बसि इहो हे अहिड़ो आहे अड़े त्रिगुणी माया आहे इहा हिक ई ॾींहं में टिनी रूपनि में असांजी माया फिरंदी जेको हाणे शांति वेठो आहे उहो हमेशह शांति आहे मन में भरे वेठो हुजे ज़हर अंदरि जेको हाणे गंभीर वेठा उहो गंभीर रहंदो न विक्रम विचार देखो मानस की क्या चली दिन में 3 दिशा होती है हिकु दिन में साॻे ॾींहं में 3 दिशाऊं थींदियूं प्रातः काल मध्याह्न काल साय काल त कंहिंमहिल उहो क्रोध जो रूप अची वेंदो पोइ खणी संतनि जो ताड़ना जे रूप में ईंदो ॿिए जे भलाई जे रूप में ईंदो ऐं स्वार्थ में क्रोध लफ़्ज़ आहे सार्थ सां लागू संतनि जो कहिड़ो स्वार्थ आहे संतनि जी ताड़ना थींदी आहे उहो क्रोध जो नाले में ॾिसण में संतनि जे कावड़ खे ताड़ना चइबो आहे न की क्रोध चइबो आहे ताड़ना ॿिए खे भलाई जे लाइ आहे भलो संत को त्रास मूर्ख जो प्यार ई बन पियो संत जी कावड़ बि भली जंहिंखे सिंधी में हुनजे मोट में चऊं तंहिंजे करके कबहूं महाक्रोध विकराल कबहूं सर्व की होत रवाल जेकॾहिं धूड़ थो लॻे त केॾो प्यारो थो लॻे त तंहिं लाइ असां हो अपनायूं हो न अपनायूं नथो वणे हुनखे कोई सर्टिफिकेट न ॾियो हुनखे तिरस्कार न कयूं त्याग न कयूं हा कबहूं बेखारी होए बहे बॾ राजा कबहूं बेखारी नीच का साजा हा कबहूं अपकीरत में आवे सब प्रभु कॾहिं अपयश में पाण खे आणे थो पियो असांजे लाइ सबक़ु बणिजे थो असां लाइ सबक़ु बणिजे थो बसि मां इन विषय खे एॾे वठूं असां कबहूं भला भला कहावे किथे भलो बणिजी करके भलो भलो सॾाए थो किथे अपयश कराए थो पियो वाह मुंहिंजा साईं मां अॻ में सत्संग में चवणु थियो हो प्रभु चवायो हो त दृष्टियूं 3 आहिनि हिकु कर्म जी दृष्टि ॿी भक्ति जी दृष्टि टी ज्ञान जी दृष्टि कर्म जी दृष्टि इहा आहे हे हीअं आहे हे हीअं आहे जंहिंसां इहो असांजो ॾिसणु थींदो इन खां मथे न उथंदासीं तेसिताईं असां हिन लाइन ते हली न सघंदासीं असां भक्ति जी दृष्टि ॾिसूं कहिड़ी वाह मुंहिंजा साईं तूं हिन खां छा थो कराए वाह मुंहिंजा साईं हिन में रही करके हिन तूं छा थो कराए हिन खां छा थो कराए हिन खां छा थो कराए हिन खां छा थो कराए और ज्ञान जी दृष्टि आहे त सभु पाण राजा पाण रंग पाण सभु कुझु पाण जेका नामदेव जी दृष्टि बणी भगत जी त लोटो पाणी जो अंदरों कढे त उहो फासी पियो सीअं जे तके त जिनाए जे रूप में वाह मुंहिंजा साईं साहबनि में बाणी में शब्द चढ़ी आयो आओ कलंदर केशवा कर अबदाली भेशवा वाह मुंहिंजा साईं हाणे तूं इन रूप में अची मूंखे दर्शन ॾिनो आहे जिन जे रूप में हाणे त जिन खे भॻवानु सम्झी वेठो आहे उहो लोटो फाथो पियो आहे ऐं चयो वाह हाणे हिन रूप में दर्शन ॾिनो आहे हा फुल्का थो पचाए पियो कुते अची खयां फुल्का तो कीअं जी कुनी खणी करके उहा कुपड़ी चई बीह साईं रुखड़ी त न खा रुखड़ी त न खा रुखड़ी त न खा आख़िर कढ पियुसि पिछाड़ी कुते में प्रगट करे पोइ छॾियांसि छा जवाबु आहे तुंहिंजी दृष्टि आई त इन में बि उहो आहे हाणे इहा दृष्टि मुकमल वृद्धि टिकी न सघंदी इन जे करके असांखे चऊं तव्हां भक्ति जी दृष्टि सां रहो भई कंहिंखां साईं छा थो कराए कंहिंखां छा थो कराए तव्हांखे सिखणो आहे त सबक़ु सिखो उन्हनि मां तव्हां सर्टिफिकेट न खणो कंहिंजी निंदा करण जो कंहिंजी उस्त करण जो सारा कर साहिब जी सारा जंहिंजी आहे जंहिं तोसां भलो कयो आहे उनजी पोइ नेकी करण जी कोशिशि न कर मना थियल आहे तूं उनजी नेकी कई ॿियो माण्हू उन वटि वियो हुन उनजो कमु न कयो उहो उन जे लाइ तुंहिंजी नेकी हुन जे लाइ दोखो बणिजी वई न छा जवाबु आहे इहो न आहे तजुर्बो न थियल आहे तोसां जंहिं भलाई कई आहे तूं उनजी 100 गुना भलाई मन महिरबानी धन्यवाद शाबस्ती तूं जंहिं तुंहिंजो भलो कयो आहे वरी उनजे भलाई जे कमनि में तूं उनजे लाइ भलो सोच भले भलाई में कमु वठि ॾे अची उनखे उनजो कमु कर अची जेतिरो करे पर घणी नेकी न कर नेकी साहिब जे कर तुंहिंजो कमु उन मां थियणो हो तुंहिंजो थियो हा भलो माण्हू न आहे भलो तुंहिंजो कर्म हुयो
तूं साम्हूं मनेसि पोयों न कर, बसि असांजा संत इहो कमु कंदा आहिनि, कंहिंजी नेकी न करणु, बसि इहो वहिंवारक दृष्टि आहे। ॿार खे बि असां सेखारियूं, सभु कंहिंजो पंहिंजो लिखियो आयो आहे, त तूं आहे असां ॿार खे सेखारियूं था, न हुजऊं त ॿार न वधे हा छा? सभु कुझु लिखियो आयो। मास्टर आहे, असां मास्टर खे उस्ताद खे उस्ताद चऊं, पर उस्ताद भुली करे चए हे मुंहिंजो शागिर्द आहे, हिन भुल करे विधी न, अॼु जंहिं क्रेड ते उहो अॻिलो पहुतल आहे उनखे मास्तर चए हे मुंहिंजो शागिर्द आहे, छा उन में उनजो यश वधी वियो? इहा शागिर्द जी मानता आहे जो केॾे पद ते पहुते खां पोइ बि तोखे उस्ताद थो कोठे पियो, तूं त उते ई पघार ते बीठो आहे, तूं त उते ई बीठो आहे। तंहिं लाइ गुरू खे बि मना थियल आहे जो कंहिंखे चए हे मुंहिंजो शिष्य आहे, बिल्कुलु भुल आहे। तूं कंहिंखे शिष्य बणाए सघंदो आहे जेकॾहिं उनजी भावना न हुजे त। कोई चए न मुंहिंजा साईं गुरू आयो, बाबा मां तुंहिंजो छाजो गुरू, तुंहिंजी भावना जे करे गुरू आहियां, मुंहिंजो तूं शिष्य छाजे लाइ आहियां, मां तोखे शिष्य करे छो सम्झां? असांजी इहा दृष्टि न वञे न। साईं संत तव्हांजी दया सां हे मुंहिंजो कमु थियो, चइबो असां तुंहिंजे लाइ कहिड़ी कोडर कईसीं, तुंहिंजी भावना तोखे खटाए, बसि। जेकॾहिं हिन जो कमु थियो वरी एॾे विश्लेषण अचूं, मूंखे त लॻंदो आहे भाई त असां पंहिंजे गुरू संत जी बि एडवर्टाइज़ ॿाहिरि न कयूं त असांजा संत अहिड़ा आहिनि, असांजा गुरू अहिड़ा आहिनि, असांजे पासे हलो, हे छा था कयो? तुंहिंजो जीवन जेकॾहिं कंहिं संत मां बणिजी आयो आहे, बणिजी आयो आहे, दुनिया जे नज़रनि में हाणे तूं अची वियो आहे, भई वाह अरे तुंहिंजो कहिड़ो संग मिलियो, हाणे त अॻे तूं हीअं हुएं, हाणे हीअं थी पियो आहे। बाबा सुधार त संतनि मां थींदो न, संतां संग उधार सगला दुख लथा। संतनि जे संग मां, कहिड़े संत जे संग मां, इन पुछण जी ज़रूरत न आहे, संतनि जे संग मां थींदो। वञ जाॾे वञ, जंहिं बि संत ॾे वञ, वञ कंहिं संत ॾे वञ, बसि सुधार करिणो आहे त संत ॾे वञ। कीअं? निरपक्षी मां ॻाल्हायां, असां जंहिं ते अटकाईंदासीं असांजो ई गुरू सुठो आहे त छा उन मां सभु सुधिरिया आहिनि, सभु ठहिया आहिनि? बताऊं तुंहिंजे संत जी निंदा न करे अची, इन भुल में न पइजो। हे मां अबा जे लाइ छा चयो हेॾो सारो? साईं जन जी दृष्टि सतरामदास जी पई, नाम कंवरा साहब में मिलियो ऐं अबा इष्ट गुरु नानक देव खे थापन कयो, बसि ध्यानु उन में सदाईं तत्पर रहंदा। मुंहिंजा प्यारा, त असां सुंदर बणिजूं, बसि इन एडवर्टाइज़ में न पऊं, अबा संतनि जे संग में वञूं। पोइ जंहिंमहिल अति उहो सताए थो, आख़िर तूं कंहिंजे संग में, बाबा मूंखे त परमात्मा हिन जे संग में मोकिलियो, इहो लिखियलु हो न, तॾहिं तूं पहुते, अॻ में न पहुते, तोखे केरु वठी वियो, तूं कीअं पढ़े, बसि मूंखे त परमात्मा हेॾे वठी वियो, बसि। पोइ जेकॾहिं अॻिलो जेतिरो ठहे थो नथो ठहे त पोइ तुंहिंजे मथां आङुरियूं न खणंदो, भाई मां तूं चएं त भई तूं वठी हले, तोखे उहा भावना न आहे, तूं की उहा दृष्टि न पए। हा, तंहिंजे करे के ज्योतिष भावे सोई फुन थी कबहूं हा आकाश प्यार, कबहूं बेता ब्रह्म विचार, नानका मिलावण हार, कबहूं नृत्य करे वो भांत, हा कबहूं विकृत में आवे, कबहूं भला भला कहावे, जे प्रभु राखे तवहीं रहे, गुर प्रसाद नानक सच कहे, जे प्रभु रखे तिवें ही रहे तो जीव। कबहूं पंडित होए, कबहूं होए पंडित करे बख्यान, हा कबहूं पंडित थी करके व्याखाण थो ॾे, कबहूं मोनधारी लावे ध्यान। जीअं हिकु अष्टपदी हिन खां अॻु में हिकिड़ी ॻाल्हि करे आया, कोट कोट, हाणे हिकिड़ी जात चयूं भई कोट कोई विरलो कोई थींदो, कोटनि में थींदो, पर कोई चए न साईं कोटनि में, चए न बाबा इहो अहम न अचे त हिकिड़ो संत बणिजी वियो, हिकु वॾी मंज़िल ते आहे, हुनखे इहा भास थिए त मां अॼु करोड़नि में आहियां, कीअं मां अॼु विरलनि में आहियां, न इहा भास उन संतनि ख़तमु करे छॾी। न बाबा कई कोट आत्म ध्यानु धारे, कई करोड़े आत्मा जो ध्यानु धारनि था, जेकॾहिं मां बि धारियो त छा थी पियो? तंहिंजे करे उहा वधीक व्यापक करे पाण खे हिकु विशेष मां बि सामान्य बणाया आहे, विशेष हूंदे बि सामान्य बणाया आहे। वरी हे मथो उन जे लाइ चवनि था त परमात्मा ई सभिनी रूपनि में पंहिंजो कमु थो करे, काथे पंडित थी करे व्याखाण थो ॾे, काथे मोन धारी वेठो आहे, काथे व्याखाण थो ॾे, काथे मोन धारी वेठो आहे। कबहूं मोन धारी लावे ध्यान, कीअं साॻो बाबा साईं मोन धारी लावे ध्यान, ऐं कॾहिं साॻे वरी हेॾो हे केरु थो ॻाल्हाए पियो, मां काॾों सिखिया कहिड़नि पंडितनि वठां, ॻाल्हि जी ॻाल्हि आहे, बसि ॿई तुका अचिजनि त बाबा साईं मोन धारियुनि लाइ वेठा हूंदा ऐं हेॾो हे ॿोलाए थो पियो त काथे हूअं बणे वेठा, काथे हूअं बणे वेठा, मूंखे मञे बाबा खे मञे, बाबा खे मञे त मूंखे मञींदो,
जाथे मां वेंदुमि जय त बाबा जी थींदी न, जाथे प्रभु पहुचाईंदो त उते जय त बाबा जी थींदी न। कबहूं होए पंडित करे बख्यान, कबहूं मोन धारी लावे ध्यान, कबहूं तट तीर्थ स्नान, कबहूं सिद्ध साधक मुख ज्ञान। तट माना किनारा, तीर्थन ते स्नान करण में। कबहूं सिद्ध साधक मुख ज्ञान, कबहूं कीट हस्त पतंग होए जिया। हो काथे कीट पान बणियो वेठो आहे, काथे हाथी बणियो वेठो आहे, काथे पतंग बणियो वेठो आहे। तुंहिंजी दृष्टि खे ॾिसे थो। मुंहिंजा प्यारा, संत बणजण जंहिंखे प्रभु कृपा करे खिल नाहे, बिना सूर से जा कहीं कान माने। जेके संत जो पूजजनि था, दुनिया मने थी, उन्हनि जा बि के अंदरि सूख्य मृत्यु आहिनि। मूंखे तॾहिं चवणो पइजी वेंदो आहे भई असां सॼी उमिरि छड़ा मथा टेकींदे गुज़ारींदासीं या कॾहिं इन ख़्याल में बि वेंदासीं त आख़िर इहे संत जंहिंखे असां मथा था टेकियूं, कपिड़ा त असां वांगुरु था पाइनि, खाइनि पीअनि असां वांगुरु था, हर ॻाल्हि में कहिड़ो अंतरो आहे। छड़ो इन में सोचो वेही त कहिड़ी आख़िर शइ आहे विशेषता जेका असांखे सिर झुकाए थी। छड़ो इन गहराई में कॾहिं थोरो घड़ी खनि, ॿिया त घंटा घंटा वेठा आहियूं संतनि जे अॻियां, पर छड़ो इन गहराई में वेहूं त असांजो अंदरि थोरो रस्तो मिली वञे त असांखे बि कुझु अहिड़ो कमु करिणो आहे जंहिंमें असां संत बणिजी वेंदासीं। कॾहिं इन लाइ थोरो टाइम ॾियो न। हज़ारे ॻाल्हियूं आहिनि, केतिरो खुलासो कजे भई। हे संत त संतनि मां ई, संतनि जी रिहाणी त हे पुस्तक धर्म ग्रंथ बणिया। जेके उन तजुर्बो कयो उन्हनि मां ई त वाणी बणी। उन संतनि जे संग में वेही उन सां रिहाणियूं कयूं सॼियूं सॼियूं रातियूं। उहे छा था ॿुधाइनि पिया असांखे, पुट हीअं हलिजे, पुट हीअं हलिजे। जेको इन जीवन गुज़ारनि था उहो त असांखे रिहाणनि मां मिलंदो न। उहो केतिरो खुलासो कंदा जॾहिं तूं अकेलो वेही करके एकांत में ईंदे शांत में तोखे कई ॻाल्हियूं, कई राज़, कई ॻुझ ॿुधाईंदा जेके उन संत पिण जा सूक्ष्म पिता सां हूंदा। त हे जेको चए थो, मां गणित ॻाल्हि यादि वेझी त असां कीटनि खे कीअं सम्झंदा आहियूं। कीट घुमे थो, हुनमें तजुर्बो कबो आहे, कीअं थो वञे, कीअं तुंहिंजी रक्षा थो करे, कीअं उन में आत्मा पई आहे। राम राम त सभिनी रूपनि में। पोइ जिया अनक जोन भर में भरमिया, काथे अनक जोनियुनि में। हा हा नाना रूप जीअं साॻी दिखावे, जीअं सांग करण वारो कई रूपनि में पाण खे उहो सांग ॾेखारे थो। जीअं प्रभु भावे तिवें नचावे, तीअं परमात्मा सभु लीला असांखे ॾेखारे थो। ज्यों तूं ज्योतिस भावे सोई होए, थिए उहो ई थो जेकी उनखे वणे थो। नानक दूजा आवर न कोई, ॿियो कोई आहे कोन। इहा दृष्टि असां में अचे, इहा ज्ञान जी दृष्टि। प्रभु कृपा करे। कबहूं साधु संगत इहो पावे, कॾहिं साध संगत में सदाईं अचे थो, कॾहिं उस आस्थान ते पहर न आवे। उस आस्थान ते मां सुबुह जीअं पहुतमि, सुबुह जीअं हितां थी करे अञा कमरे में वियुमि, तीअं हिकिड़ो फ़ोन मूंखे ॾिनो, पंहिंजे ॿार फ़ोन ॾिनो। चई बाबा हे फ़ोन आयो आहे, शेवक बि असांजो। चई चए थो बसि मां आश्रम त न वेंदुमि, आश्रम जी ॻाल्हि न कढो, अहंकार में फुल भरिजी वियो आहे। ऐं हे ॻाल्हाए फ़ोन ते, बाक़ी उहो थोरो ॻाल्हाइणो पियो। ॻाल्हि जी ॻाल्हि आहे। कबो साध संगत जो पावे, हिकु शिष्य बणियो पियो आहे। हा में हा कुर्बानी लखनि जी लॻी पई आहे। ऐं चई हाणे चए थो बसि आश्रम जो नालो ई न खणो, अहंकार में फुल भरिजी वियो आहे, रावण बणी वेठो आहे। हाणे हितां मां सुबुह जी ॻाल्हि। श्री राम श्री राम। कबहूं होए, पोइ वरी फ़ोन ते ॻाल्हायोमांसि, चई बसि मां साईं पहुची वेंदुमि। कबहूं होए पंडित करे बख्यान, कबहूं मोन धारी लावे ध्यान। हा बाबा पहुचो संत वटि। संत समाधान आहे, शास्त्र समाधान न आहे। छा सम्झियो? शास्त्र असांखे मुंझाए मारींदा, असां पंहिंजे लेखे निर्णय न वठी सघंदासीं त असांखे छा करिणो आहे। संत जहिड़ी स्थिति में तूं आहीं, पर मान्यवर थी जाए, दास थी जाए। दास माना मञण वारो। तुंहिंजी स्थिति ॾिसी करे जेकी तोखे संत रस्तो ॾियनि, उन में बसि उहो पकड़े रहिजांइ। वरी तूं हेॾे होॾे ॾिठो त पोइ थड़ी वेंदे, पोइ तूं कामयाबु न थी सघंदे। तूं पाण खे ॾिस, बसि तूं पंहिंजो कल्याण करणु आहे त उन तरीक़े सां रस्तो तोखे संत उहो ई ॾसींदा। बसि पोइ तूं ॿिए पासे सुठे कसाई खे ॾिठो त पोइ न पाए सघंदे। या मां गहराई सां ख़र्चु चवंदो, इहे असां भिटकिया तॾहिं पिया आहियूं जो असां हिक ॿिए खे ॾिसी करे या शास्त्रनि पंहिंजे लेखे चई छॾिया। मां 27 स्मृतियूं परमात्मा पढ़ायूं आहिनि मूंखे, क़ाइदे कानून जूं, जेके परमात्मा मनुस्मृति, इंडियन पैनल कोड जेको ठहियलु आहे गवर्नमेंट जो, उहो मनुस्मृति ते ठहियलु आहे। असांजो इष्टामिन रामकृष्ण दास हो 12 साल विद्या पढ़ियो, उन जो ॿुधाईंदो त 27 स्मृतियूं, उनजो गरियल ग्रंथ जो नालो आहे धर्म ग्रंथ।
त उन में वाकई कंहिं ऋषि कहिड़े वक़्तु स्मृति ठाही हिकु ई महिल कोन ठहियल आहे, चारे वेद हिकु ई महिल न ठहियल आहिनि, पंहिंजे पंहिंजे टाइम सां ठहिया। त उन वक़्तु उन स्थिति पाप जो फल छा लिखियो आहे? स्मृति माना पाप जो फल। तोखे प्राश्चित कहिड़ो करिणो आहे जंहिंमें हे पाप दूरि थिए? उनमें अहिड़ा अहिड़ा पाप जेके हिकु ऋषि लिखियो त हिन पाप सां हे प्राश्चित, उहो ॾुखियो प्राश्चित लिखियईं। ॿिए वरी ऋषि लिखियो ॿी स्मृति में त हिन प्राश्चित हिन जो ॾाढो थोरे में। त असांजो पाकिस्तान में हिकिड़ो प्रचलित पाप आहे, असांजो सिंध में जेके ॾिसण में ईंदो आहे। त शायदि जेकॾहिं उहो पढ़ी विझे उहो त हर हर पाप करे हर हर प्राश्चित कंदो वञे, हर हर पाप कंदो वञे, उनखे हथो मौक़ो मिली वञे। शोधन कयो आहे तॾहिं ॾिठो वियो आहे, ॾिसूं बि था पढ़ूं बि था। त शास्त्र त असांखे मुंझाए मारींदा। असांखे छा करिणो आहे उहो रस्तो संत मां मिलंदो, असांखे संत समाधान आहे। त संत वटि पहुचण में देरि न कयो। तव्हां पंहिंजे लेखे ग्रंथनि खे छॾे करे के ॿुधो पिया सुठियूं ॻाल्हियूं आहिनि, पर तोखे कहिड़ी ॻाल्हि अपनाइणी आहे, तुंहिंजी स्थिति कहिड़ी आहे, तूं कहिड़ी हालत मां गुज़रे थो, इहो समाधान संत तोखे ॾसे सघंदो। हा साईं कंवरराम जूं ॻाल्हियूं केतिरियूं आहिनि। राह जो अची जंहिंमहिल जोर ॾींदा शेवक पुछंदा पुटु तुंहिंजो गुज़रान कीअं थो थिए? साईं हीअं पुटु पोइ हे न करे तूं हे कर, बसि तूं हिन मां गुज़र। बसि गुज़रान जो साधन, सम्झ जो साधन। हिकिड़े खे चयूं ॾियारी ते, पुटु भाई कुॾाराम मुंहिंजो पुटु शेवक वेठो आहे हिते पावर हाउस में। चयूं पुटु ॾियारी जो ॾींहुं आहे, हाणे ॾियारी जो वक़्तु अचे थो, सेवा सफ़ाई कयो। सफ़ाई करे पियो, दरी मां योग षष्ठ निकितो। असांखे हिंदू ग्रंथनि में चयो अथऊं त वैराग आणणो आहे त योग षष्ठ पढ़े, ऐं मुस्लमान खे चयो अथऊं गुलिस्तां पोस्तां पुस्तक पढ़े जे वैराग आणणो आहे। पहिरियों वैराग अचे तॾहिं विवेक खुलंदो, जंहिंजो नालो वैराग आहे। पोइ हुन सफ़ाई कंदे उहो योग षष्ठ कंदड़ पियो हीअं खणी करे थोरो ॾिसणु बीठो त साईं जन हीअं पोयों, पोइ पुस्तक में आहे त हीअं फिरी अची पोयों बीठा हीअं ॾिसण लाइ त हे छा पढ़ी रहियो आहे। जीअं नज़र पियनि तीअं साईं अॻियां अची करे उनखे झटके मां वठी वियो, दरी में रखियो। पुटु न हे असांखां मथे आहे, बसि तूं पंहिंजी शेवा कर। जंहिंमें 30 सुफ़ा त सुपिनो संसार जो भरियो पियो आहे। इहो जेसिताईं गुरू जे अॻियां न वेंदो तेसिताईं इहो कमु थींदो। स्त्री खे एतिरो निंदियो वियो आहे, एतिरो नितिरियो वियो आहे, शायदि कोई पुस्तक न निंदे। साॻो राम जंहिं सीता जे लाइ हे सीता लाइ चई रहियो आहे, ऐं योग षष्ठ में साॻो उनखे माध्यम बणाए असांखे संसार में विशिष्ट ज्ञान ॾिनो। 1800 सुफ़ा योग षष्ठ मां 2 भेरा पढ़ियो नंढे। जेको स्त्री खे मथे खयो अथऊं सभु कुझु आहे, उनखे जेतिरो वरी उन भॻवान राम निंदियो आहे जेतिरो कंहिं बि न निंदियो आहे। स्त्री छा आहे जंहिंमें तूं भुलो पियो आहे। जेसिताईं इहो पूर्ण ज्ञान असांखे अंदरि न ईंदो तेसिताईं त असां फाथा पिया हूंदासीं। त चयूं न पुटु तूं शेवा कर बसि। त संत बहितर ॼाणनि था असांखे कहिड़ी शइ करणी आहे। मां तव्हांखे भिटकी न वञे हेॾे जल्दी में किथे विराग लॻी वियो। नौजवान खे असांखे किरस जा मर्यादाऊं पास करणियूं आहिनि, पोइ तूं वैरागी बणिजी वञ। मां हिकिड़ी ॻाल्हि कयां, परे न वञा। हिते हरिद्वार जी नंदलाल छोकिरे जो नालो हो नंदलाल, साईं खे ॼाण। हरिद्वार में जंहिं बि इहो गोदड़ी वाला धाम हिते बि ठारायो, इन शेवा कई, समर्पण हुयो। पोयों प्लाट पियो आहे जिथे हाणे SSD धाम ठहियो आहे सचे साईं जे नाले सां। उहो ट्रस्ट वारनि ठारायो, जलगांव वारनि। उहो इहा ज़मीन नंदलाल जे नाले लिखियलु आहे। हिकिड़े भेरे मां आयो आहियां हिते हरिद्वार, ईअं साल में कॾहिं 20 साल में अचणु थिए पियो। जीअं पहुतमि पुछियुमि नंदलाल किथे आहे? चई साईं नंदलाल अस्वस्थ आहे। किथे आहे? चई साईं जे कमरे में पियो आहे। मां चयो हलूंसि था। चवंदो साईं सॾु कयूंसि था। मां चयो न खणी मां उते ई पुछांसि थो, तव्हां सॾु न कयोसि, मां हलांसि थो। उतां आयासीं, संतनि जो जेको कमिरो आहे उते उन पलंग पियल आहे। संतनि जे कमरे सां हेॾो हिकु कुर्सी रखियलु आहे, उन ते साईं हरदास खां फोटो रखियो आहे। ॾिठो हूंदो कॾहिं गोदड़ियल धाम में जिते भाई गिलाराम रहंदो आहे, उन में हिकु पलंग पियल आहे, हिकु कुर्सी रखियलु आहे, फोटो रखियलु आहे, ऐं हेठो ई गदो विछायल हूंदो। जेके भला माण्हू के अचनि त उते वेहनि। उन ख़्याल सां ॼाम वेहण लाइ कमिरो न हुयो। मां जे वञा त हिकु वॾी खट उन वेहण वारी जाइ ते पई आहे, ऐं हे उन में पियो आहे। जीअं मां टप ॾेई उथियो पेरे पियो त मां वरी न हुन पलंग ते वेठुमि न हिन पलंग ते वेठुमि। संत जी तस्वीर जे अॻियां थोरो हीअं बाक़ी जाइ अची बची, उते हेठि वेही रहियुमि त उहो हेठि वेही रहियो। मां जो पुटु छा आहे त थोरो ॿुधाई। त मां थोरो अखर चयो त मूंखे चई वेठो, जंहिं जेतिरो ॾिठो आहे उहो ओतिरो थो ॿोले पियो। ॾिठो आहे उहो ओतिरो थो ॿोले। मां चयो हे ॿार थी करे मूंखे एतिरो चए, ख़्याल आहे त हीअं चमाट जड़ियांसि। असांजी घराणी जो आहे, छा थो ॻाल्हाए? पिछा त हिते कंहिं अवघड़ जो संग मिली वियुसि, विष्टा खाइण लॻो। देवपुरी में माई रहंदी हुई, चोले वारी, सॾबी हितां ॿुधो हुजे नालो। उहा मां वटि हिकिड़े भेरे पहुती अची चई रतन असांजो लाड़काणे जो, चई 5 जरे में ज़मीन संतनि खे ॾिनी,
उते मां चयो पोइ पुट पोइ कीअं? चई संतनि जे नाले पोइ छा ठाराईंदो? चई जीअं संत आज्ञा कंदा। सदके एॾी कुर्बानी। चई मूंखे चए थो इन रतन जी धीअ मूंखे परणाए, ऐं होॾो खीर में बि विष्टा विझी पियो पीए, मथे में बि विष्टा पियो विझे ऐं ॻाल्हियूं हे थो करे। पोइ मां चयो मां चमाट नथी हणियसि। चई मां कीअं हणांसि, मुंहिंजे ॿारनि में पलियो आहे, हे हाल पई ॿुधाए। पिछाड़ी तव्हांखे ख़बर हुजे सतना जो हुयो, भॻवानु भाव मूर्तियुनि जो पुटु हुयो। 4 ॾींहं गंदे नाले में पियो रहियो, चौथे ॾींहुं गंदे नाले में ॿुहारी मां निकितो, जंहिं मां हिनखे संस्कार करे आया। कहिड़े दर्जो थी करे मां इन लाइ चवां थो, जेकॾहिं असां आम जनरल वरी हेॾे होॾे संग कंदासीं त भिटकी वेंदासीं न, इहा सत्यानाश थी वई। मुंहिंजा प्यारा, त संतनि में समाधान करण लाइ, पर भॻवानु गीता अॻ में चयो आहे त संतनि खां ज्ञान जे वृद्धि करण लाइ असां आम वधाइण लाइ न सिखूं। जेका जाते तुंहिंजी बाधा निजी आहे उन में गिची में कपिड़ो पाए संतनि जॻह वेही करके उन जो समाधान कराए। संसार छा थो चए, संसार छा थो चए, इन पुछण जी ज़रूरत न पओ। जन्म में पए संसार, तूं पंहिंजो कमु कर। बसि संतनि जा जेका तुंहिंजी किथे बि रुकावट आहे कंहिं बि ॻाल्हि जी, तूं पुछ अची। जेकॾहिं संत पाण न ॾींदा त तोखे रस्तो ॾींदा, पुटु हिते वञ तुंहिंजो समाधान थी वेंदो, पुटु हीअ दवा न तूं हिन हकीम ॾे वञ, तूं दवा कर वञ, तुंहिंजो छुटकारो थी वेंदो। जेके संत चइनि बसि तुंहिंजो भलो थी वेंदो। श्री राम। त देरि न विझूं बसि संतनि में पहुचण जी। कबहू साध संगति पावे उस स्थान ते ॿहर न। मां ज्ञान ऐं भक्ति जा 2 रस्ता ॿुधाईंदो आहियां, कर्म जे रस्ते जा बि ॿुधाईंदा आहियासीं। थोरो ध्यानु हुजे बसि। अंतर होए ज्ञान प्रकाश। हा हा, अंदर में ज्ञान जो प्रकाश थी वञे कंहिं महिल उस स्थान का नहीं विनाश। जब उन स्टेज ते पहुतासीं त बसि उहो विनाश न थींदो उन पुरुषनि जो। मन तन नाम रते करंग सदा बसे पार ब्रह्म के संग। मन में तन में बसि मन में पहिरियों नाम आयो त तन माना इंद्रियुनि जी फिटिंग जो नालो तन आहे। बसि उन तन मां बि सुठियूं विषयूं जाॻिजी पयूं, सुठो ॾिसणु थींदो, सुठो ॿुधणु थींदो। इहो ई गीता आहे, इहो ई त्याग आहे। गीता मीन्स त्याग, खोटनि कमनि जो त्याग, जेके न करणा उन्हनि कमनि जो त्याग ई ज्ञान आहे। बसि उस स्थान का नहीं विनाश। मन तन नाम रते रंग। रंग माना प्रेम में, गुरु ग्रंथ साहिब में रंग शब्द जाथे बि अचे, रंग माना प्रेम। रते एक रंग, हिकिड़े ई प्रेम में, बसि प्यार में। सदा बसे पार ब्रह्म के संग। सदाई पार ब्रह्म सां पाण खे संग भाईंदो। ज्यों जलमय अहिड़ी विरती जॾहिं बणिजी वई, ज्यों जलमय जल आए खटाना, त्यों ज्योति संग ज्योत समाना। जीअं जल में जल समाइजे अची हिकु रूप थी वेंदो। सजाती विजाती इहे सॼा अथऊं त बसि सजाती थी वेंदो। मन खे में राम अची वियो, मन खे नाम वणी वियुसि त उहो तन में बची वेंदो। त जंहिं मां आयो वरी उन में समाइबो वञे। ज्यों त्यों ज्योति संग ज्योत समाना, मिट गए गवन पाए विश्राम। साईं गुरुदेव जंहिंजो मूंखे मथो टेकियल हो, हिकु ॿिए ॿुधाइनि पिया। साईं हेॾे चेतन देव कुटिया में पढ़िया विद्या हिते, पोइ हेॾे अंग्रेजी में हिकिड़े प्रेम ॾे चिठी लिखाईंदा, उन अनाज जी बोरी मोकिलींदा हेॾे। पोइ ॿुधाइनि पिया बाबा हे धर्म जो पुञो असां हिते हिते। त मां थोरो भुल में चई वेठुमि, हा छो न, जेका बि थिए चई वेठो, भुलंदो तॾहिं असांखे ज्ञान मिलंदो न, पर समझदारी सां। साईं चवंदा आहिनि त पुञ ॿुधाइबा आहिनि त उहे जली वेंदा आहिनि ज़बान सां। तीअं पाप बि ईअं आहे। संत जेकॾहिं तोखां काई बि ॻाल्हि पाप जी पुछनि छा छा जीवन में कयो थी, त खुली दिलि सां ॿुधाए त बसि तुंहिंजो पाप जली वेंदो। ॿिए खे न, पाप खे ई त लिकाईंदा आहियूं, पुञनि खे त ठाहे ठाहे ॿुधाईंदा आहियूं, हर जाइ ते ॿुधाईंदा आहियूं। पाप खे दोस्त सां बि न ॿुधाईंदासीं, ज़ाल खे बि न ॿुधाईंदासीं न। पाप संत अगरि पुछनि था त तूं खोले करके ॿुधाए, तुंहिंजा जली वेंदा। त साईं हीअं चवंदा आहिनि, मूंखे चवण असांखे कोई सुर्ग वञिणो आहे या वैकुंठ वञिणो आहे, असां जंहिं जोत मां आहियूं उन जोत में समाइबासीं। तव्हांखे सेखारण लाइ चवंदा पुट हे हीअं पुञ जा कमु कजनि। तूं वरी असांखे उपदेश ॾियणो आहे, चईं थो पियो त मां त ॻाल्हि कई छड़ी आहे। साईं हीअं चवंदा आहिनि, बसि ॻाल्हि रखी, कोई ईअं कोन त तव्हां ई छो था चओ। त मथां झटके सां इहो जवाबु ॾिनो, अड़े चई असां तव्हांखे, असांखे कोई तव्हांखे पुञ ॿुधाए करके सुर्ग वञिणो आहे या वैकुंठ वञिणो आहे, असां तव्हांखे सेखारियूं था पुट हे कम हीअं कजनि पुञ जा। महिरबानी तव्हांजी। उहे जोत मां आया आहिनि, जोत में समाइजी आहे। जंहिंजो अंतःकरण शुद्ध थी वियो, जंहिं संत जो दरेश बणिजी वियो, जिन पुरुषनि जो अंतःकरण शुद्ध थी वियो, पोइ उन पुरुष जी शेवा करणु ॼण भॻवान जी शेवा करणी आहे।
ये समझी हले मां ॼण ईश्वर के जोड़ ॼां थो, ख़ुदा के जोड़ ॼां थो। पोइ उन्हनि पुरुषनि जी जेका क्रिया हलंदी उहा ज़रूरु न आहे तव्हांखे विशिष्ट में आयल आहे निर्माण प्रकरण में, त महाज्ञानवान जी जेका ॿाहिरीं वृत्ति आहे उहा मूर्खनि वारी थी वेंदी आहे। उनजी ॿाहिरीं प्रक्रिया महाज्ञानवान जी रंग हसे रंग रोव है, चुप भी कर जाए परवाह ना आहे, किसे कहिड़ी बाज सचे ना आहे। जी मूर्ख कंहिं महिल बि खिलंदो पियो, पंहिंजी मर्ज़ी सां ख़बर न पवंदी छो मुश्किल थो पियो, कंहिं महिल चुप कई वेठो हूंदो त जिथे ॻाल्हाइणो हो त चुप कई वेठो हूंदो, अड़े जिथे समाधान थिए कुझु हल थिए किथे कंहिंजो बचाव थिए त बोल न, हिते संतोष कई वेठो आहे। कई मूर्खनि जा लक्षण ॾिठा अथसि, सेठियूं हुजनि ग़रीब हुजनि अकुलारा हुजनि, छाजो अकुला जो उते तोखे बोलणो आहे त तूं बचाव नथो करे पियो, हिते छाजी चुप कई वेठो आहे, छाजो तूं सियाणो आहे। त तंहिंजे करके उहा मूर्खनि जा लक्षण उन्हनि महापुरुषनि जा थी वेंदा आहिनि, जिथे न बोलणो आहे न बोलणो आहे, बोलणो आहे बोलणो आहे, मर्ज़ी सां बोलींदा मर्ज़ी सां न बोलींदा, मर्ज़ी सां खिलंदा पिया। त ॿाहिरि महान ज्ञानवान जी वृत्ति ॿाहिरीं, हाणे असां पढ़ंदासीं कन सां ख़बर काथां पवंदी। पागल संसार में जंहिंखे पागल थी रहणो आहे उन पागलनि सां, त उन संत खे पागल थी रहणो पए थो समाज में, ज़बानो कटिजी वेंदो, बसि ॻाल्हि एतिरी आहे, रहणो अथसि त पागल थी रहे, न त उहो पागल सॼो वेंदो, चरियो सॼो वेंदो। संतनि जी दृष्टि में संसार पागल आहे, संसार जी दृष्टि में संत पागल आहिनि। हो ख़ुदा खे पाती वेठा आहिनि, हो माया खे पाती वेठा आहिनि। अब साईं हमेशह चवंदा साधु और संसार का कभी ना आवे जोड़, कभी ना आवे जोड़, साधु और संसार का कभी ना आवे जोड़, उसका रास्ता और है उसका रास्ता और, हुनजो रस्तो परमात्मा ॾिया हुनजो माया ॾिया। ज्यों जल में जलाए खटाना, त्यों ज्योति संग ज्योत समाना, मिट गए गवन चकर पाए विश्राम, नानक प्रभु के सद कुर्बान। मिट गए गवन पाए विश्राम, नानक प्रभु के सद कुर्बान। प्रभु तो कुर्बान वञो, प्रभु तो कुर्बान वञो। शल असां इहा कृपा घुरूं, जेके असांखे वणिया वचन, बसि उन्हनि वचननि मां असांखे हिकु अखर में अंदरि अची वञे, प्रभु कृपा करे। तो साहिबु चवंदा मान जे मथां कुर्बान वञा, जंहिंजे अंदरि में बाबा हे थोरो खुलासो कजे ज्ञान जो, त पंहिंजे मथां पाण कुर्बान था वञनि न, उनजे हृदय में वसियो पंहिंजे मथां न कुर्बान। ग्रंथ साहिबु टिनि ॻाल्हियुनि ते मुश्तमिल आहे, संत जो संग, गुरु जी महिमा, ईश्वर जी भक्ति, शयूं टे आहिनि। गुरु ग्रंथ साहिबु टिनि ॻाल्हियुनि ते मुश्तमिल आहे, संत जो संग, गुरु जी महिमा, ईश्वर जी भक्ति। भक्ति संत जे संग में ही उनखे गुरु जी ख़बर पवंदी, और गुरु जॾहिं मिलंदो त गुरु बिना गति नहीं, त उन गति ते जेका सदमती संतनि मां मिलंदी, कीअं सदबुद्धि मिली, सदमती मिली, उनखे सदगति ते वठी करे परम गति खे प्राप्त कंदो न, त उन गति खे वठी करके पोइ उनजी ईश्वर जी भक्ति बणजणु शुरू थींदी। बसि टे ॻाल्हियुनि ते मुश्तमिल आहे। त हाणे संत जी महिमा हेॾी ॻाई अथऊं, तो पाण संत हुया तॾहिं महिमा ॻाईंदो, चोर हुया संत जी महिमा ॻायूं त कंहिंजी महिमा कयूं, पंहिंजी या ॿियनि जी? अड़े गुरु जी महिमा कयूं ग्रंथ साहिब, त पाण गुरु हुया तॾहिं महिमा कयूं, पंहिंजी महिमा कयूं ॿिए जी? अड़े त तव्हां पंहिंजी महिमा करे रहिया आहियो, जेकी ॻाई रहिया आहियो तव्हां पंहिंजी महिमा करे रहिया आहियो। प्रभु जा गुण ॻायो, हिर्दो प्रफुल्ल थी वञे, हिर्दो प्रफुल्ल थी वञे, बहार बार थी वञे। संतनि जो दर्शन कयूं, प्रभु जी सिफ़त कयूं, असांजो हिर्दो बहार बार थी वञे। भव चिंता शोक तुर्त नास, रामबाण दवा। असां थोरो प्रेम सां जपियूं परमात्मा खे, पाण खे यादि कयूं था, पंहिंजी सिफ़त आहे, ॿिए कंहिंजी आहे? श्री राम। बसि हे सभु हेॾे अखियुनि में अखियूं करे चार सजण मिलिया, सजणे जेका नूर हेॾे वेठो हेॾे वेठो आहे। तव्हां ठीकु सां ॾिसो, हेॾे तकींदो त हेॾे तव्हांखे पंहिंजो रूप ॾिसणु ईंदो, ऐं मूंखे तव्हांजे अखियुनि में ॾिसण में ईंदो, तव्हांखे हिन में ॾिसण में ईंदो। असां हिक ॿिए खे ॾिसी ख़ुशि थियूं, हिक ॿिए जी ॿुधी ख़ुशि थियूं, हिक खे मान ॾियूं, हिक ॿिए जो ख़्यालु रखूं, असांखे मान मिले, असां ॾियणु सिखूं। बसि नाम दान, संतनि में इहे ॿ अखर खणी वञणा आहिनि। छा? नाम अंदरि दान ॿाहिरि। नाम अंदरि, नाम दान ॿिए पासे न वठूं, नाम अंदरि दान ॿाहिरि। दान माना ॾियणु, दान माना त ॾियणु तूं छा थो ॾे? परमात्मा जो वक़्तु, परमात्मा जो तन, परमात्मा जो मन, परमात्मा जो धन, परमात्मा जो, तूं छाजो आहे? अरे उन में जेके ॾींदे देंदा दे, लहींदे थक पाए, तूं ॾींदड़ ॾे त वठण लाइ थकी पए। हे परमात्मा अस्तूर संसार सॼो तोखे ॾिनो अथई, तूं छड़ो संभाले सघे, तूं पंहिंजी योग्यता वधाए। ॿियो छा रखियो आहे परमात्मा पाण वटि? पोइ ज़ीरो खां ज़ीरो, शून्य खां शून्य, सूक्ष्म खां सूक्ष्म। श्री राम। बसि ॾियणु सिखूं असां। नाम
छा सम्झासीं? दान। काथे धन जी ज़रूरत आहे धन जी, काथे वाणी जी ज़रूरत आहे वाणी जी। कंहिंखे वाणी ॿोले हे संतनि जी वाणी जी शेवा आहे वॾी, जंहिं वाणी जो ज्ञान ॾेई करे असांजी चिंता शोक भव सभु हटाइनि था पिया। काथे तूं वॾो थी वेह वञे कंहिंजे घर में, उनजो कार्य संवार वञे, छड़ो वॾपिण जा अबा हे हीअं कजे, अबा हे हीअं कयो, हे कयो, उनजो कार्य संवरजी वञे, बसि इहा बि तुंहिंजी शेवा आहे न। कीअं? हर माण्हू तोखे धन वठंदो छा? काथे तुंहिंजी वेहण जी छड़ी शेवा आहे, धनवान आहे, पंहिंजो कार्य रास थी वञे, तूं वॾो थी वेह वञे, अॻे वॾा वेहंदा, सेण थी वञे वेहंदा, हाणे असां जिते किथे महिमान थी वञूं था, अड़े ॿोलियूं न असां सेण थी करे उनजो सेण जो कमु खणी बीहूं न, भाइनि खां वधीक सेण थींदा आहिनि। सेण सजण कजण ढकण, भाउ खे सजण कजण ढकण कोन चयो वेंदो आहे। भाउ जो दुश्मन थिए त भाउ जो ॿियो थींदो कोन कोई, न ज़ाहिर ॻाल्हि आहे। मां रायबरेली में हुयुमि, माधोमल असांजो बशकमल सावलाणी, त मां हुते विहां त रहियल आहे। सुबुह जो 4 बजे उथी अचां, असांजो भाऊ जेठानंद असांजी बिरादरी में थोरो पढ़ियल आहे, मुखी जेठानंद फिरोज़ गांधी नगर में, उहो मुखी हो, पोइ वरी ॿियो मुखी कयूं। गुरु ग्रंथ साहिब ते भरोसो होसि, मां ॿी विषय न खणा, उन ते खणा। 4 बजे वठणो सेण, टियों मनशोमल जो भाउ हो माधेमल जो, उनजो धीअ हिन वटि 2। 4 बजे गंजी पई अथसि गिडी, ऊन्हारे जा ॾींहं, ऐं धोती, उते वेठो आहे देगड़नि जे मथां। मां जो उथी आयुमि 4 बजे, अरे भाऊ तूं हिते वेठो आहे, बिना वठणो सेण तूं? पने तर ॾे भेण सेण जो ॼण ख़ुदा नथो अचे। छा चइजे? पोइ चई, मूंखे चवंदो आहे छो साईं? उनजो पंहिंजो त मां त खणे भाऊ कोठियां, मुंहिंजो धर्म आहे, त छो साईं कमु न कबो आहे छा हिक ॿिए जो? अड़े मां दिलि में चवां भेण अहिड़ा सेण मिलनि, अड़े अड़े सेण माना खणी बीहे हिक ॿिए जो कमु अची करे, हा सेठ कहिड़ो कमु आहे, हे मां संभालियां थो, हे संभालियां थो। अॻे संत हिक ॿिए वटि पहुची करे हिक ॿिए जो कमु खणी वेंदा, को कहिड़ो डिपार्टमेंट ॾिसंदो, को कहिड़ो डिपार्टमेंट ॾिसंदो। हाणे थी छा वियो आहे असांखे अलाए न, मां मिठियूं मयार ॾियां थो, केतिरियूं भुलनि में असां रहिया पिया आहियूं। असांखे मना थियल आहे, ॿिए जो पाणी वठी पीअण बि मना थियल आहे।